अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां दिया ख्वाजा तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। उम्मीद है तव्हां सभु अॼु ठीकु हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, रहमतुनि ऐं बरकतुनि वारो ॾींहुं आहे। अॼु जे ॾींहुं पाण सभिनी खे खपे ज़्यादा से ज़्यादा इबादत करियूं ऐं बिल्कुलु इबादतूं ज़रूरी आहिनि। इरशाद जागीरणी जो सिक भरियो सलाम बि क़बूल पवे ऐं मुंहिंजे तरफ़ां बि नेक तमन्नाऊं आहिनि, नेक ख़्वाहिशूं आहिनि, तव्हांजे लाइ खोड़ सारियूं दुआऊं आहिनि। रब करीम तव्हांजा वारा न्यारा करे। धीअर ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे, जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे त बाबरकत ऐं भलारे ॾींहं ते पाण इबादतूं कयूं ऐं करण बि घुरिजनि। पर हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, जेकी दोस्त सुबुह लाकूं जेका निमाज़ थींदी आहे जुमे जी तेसीं ताईं असांखे पिया मैसेजिस कंदा आहिनि जुमा मुबारक पोस्टूं शेयर कंदा आहिनि। सो उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उहे बि इन ॻाल्हि ते अमल बि कनि। बाक़ी चवंदा आहिनि त रुॻो पोस्टूं शेयर करण सां बि कुझु न थींदो, निमाज़ पढ़ण लाइ सोली सिंधी में ॿरो, बाक़ी रुॻो पोस्टूं शेयर कयो, इहा बि सुठी ॻाल्हि न आहे। सो निमाज़ हूअं त 5 ई वक़्तु पढ़णु इंतिहाई लाज़िम आहे। निमाज़ पढ़ो, इन खां अॻु जो तव्हांजी निमाज़ पढ़ी वञे। ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे। हमेशह चवंदो आहियां त अखि छिंभ जो खेल आहे। पाण जॾहिं पैदा थियूं था त उन वक़्तु आज़ान ॾिनी वञे थी, पाण जॾहिं मरी वञूं था, गुज़ारे वञूं था त उन वक़्तु असांजी नमाज़ पढ़ी वञे थी जनाज़े जी। सो इहो जेका आज़ान ऐं जनाज़े जो जेको टाइम पीरियड आहे, इहो जेको विचो हिसो आहे, एतिरी पंहिंजी ज़िंदगी आहे। आज़ान खां नमाज़ ताईं जी ज़िंदगी आहे। सो इन ज़िंदगीअ खे बहितरीनु बणायो ऐं रब करीम जे आसिरे उनजे बल ते ज़िंदगी गुज़ारियो, तवक्कल ते ज़िंदगी गुज़ारियो। रब करीम सभु सेट करण वारो आहे। पाण अक्सर उहो घुरंदा आहियूं अलाह पाक खां जेको असांखे सुठो लॻंदो आहे, जेको असांखे वणंदो आहे, पर अलाह पाक असांखे उहो अता कंदो आहे जेको असांजे लाइ सुठो हूंदो आहे। सो रब करीम पंहिंजे लाइ सुठी का राह कढी वठंदो, पंहिंजे लाइ का सुठो को रस्तो, का सुठी नौकिरी, को सुठो रोज़गार ज़रूरु उन वटि असांजे लाइ लिखियलु आहे। पाण कॾहिं कॾहिं परेशान थींदा आहियूं, कोई हिकिड़ो दर बंदि थी वेंदो आहे, पंहिंजी जॉब हली वेंदी आहे, रोज़गार हली वेंदो आहे, किथे किथे को अहिड़ो मसइलो थी वेंदो आहे त पाण उॿाणका थी वेंदा आहियूं, मायूस थी वेंदा आहियूं। घर अची चवंदा आहियूं हल मुंहिंजी नौकिरी हली वई, हीअ धंधे में हिन कारोबार में नुक़सानु थी वियो, हाणे मां छा कंदुसि। सो रब करीम तव्हांजे लाइ पहिरियां खां बंदोबस्तु करे छॾियो आहे। तव्हां परेशान न थियो, हिकिड़ो दर बंदि थियो आहे, ॿियो दर वरी खुलंदो। कॾहिं कॾहिं के शयूं तव्हांजे लाइ सुठाई जे लाइ हूंदियूं आहिनि, के शयूं तव्हांजी भलाई जे लाइ हूंदियूं आहिनि। तव्हां उन खां बि अॻिरा थी वेंदो, उन खां बि भला थी वेंदो, उन खां बि बहितरीनु थी वेंदो। बसि हिकिड़ो कमु कंदा कयो, पंहिंजे सीनियर्स खे, पंहिंजे मुख़लिस दोस्तनि खे मान ॾींदा कयो, इज़त ॾींदा कयो, उनजो एतिराम कंदा कयो। ऐं ॾिसां थो त उहा इज़त उहो एतिराम उहो मान हाणे मोकिलाए वियो आहे। माउ पीउ जी बि इज़त कंदा, बिल्कुलु सभिनी जी रेस्पेक्ट करणु घुरिजे। अॻे ईअं हूंदो त पाण खां जेको सीनियर हूंदो हुयो त उनखे मोहतरम करे छॾींदा हुआसीं, जनाब करे छॾींदा हुआसीं, साईं करे छॾींदा हुआसीं। हाणे आउं ॾिसां थो पियो त अक्सर पाण जॾहिं फेसबुक ते बि ॾिसूं था त कई जूनियर कई सीनियर पाण में ईअं ॻाल्हाईंदा आहिनि ॼणो पाण में जेको आहे सो नंढपण खां वठी संगती हुजनि, या हिकु क्लास में पढ़ंदा हुजनि, या पाण में गहरी उन्हनि जी दोस्ती हुजे, यार हुजनि पाण में, ईअं पिया कमेंट कंदा आहिनि त तव्हां ॾाढो सुठो थो लॻे। अरे बाबा हू तोखां सीनियर आहे, नौकिरीअ में जॉब में ऑफिसर आहे, ऐं को जेकॾहिं उनखां घटि दर्जे वारो आहे त भला इन में कहिड़ी ॻाल्हि थी वञे थी जेकॾहिं असां उन्हनि खे मोहतरम लिखूं, उन्हनि खे जनाब लिखूं, उन्हनि खे साईं लिखूं। साईं तव्हां ॾाढा सुठा लॻो था, साईं तव्हांजी पोस्ट ॾाढी काराइती आहे, इहो न यार वाह पोस्ट वाह जी आहे। अड़े यार ईअं न कंदा कयो, भली उहो मान मर्तबो उहो अहसासु मोकिलाए पियो आहे। हिकिड़े दोस्त कल्ह पोस्ट शेयर कई, उन में बि इहो लिखियलु हो। उहो लिखियलु हो त चईं त आउं जॾहिं पढ़ाए रहियोसि कंहिं यूनिवर्सिटी में, कंहिं स्कूल में, त उते मूं शागिर्दनि खे चयो त अलाए जे छो उहो अदब अख़लाक उहा रेस्पेक्ट मोकिलाए वई आहे। उस्तादनि जी जेका रेस्पेक्ट हूंदी हुई, एतिराम हूंदो हुयो, उहो माण्हू नथा कनि। त शागिर्दनि चयो साईं असां त तव्हांजो एतिराम कयूं था, पर अलाए जे छो तव्हांखे महसूसु नथो थिए। उन ते चईं त मूं वराणियो त उहो एतिराम कहिड़े कम जो, उहो एतिराम कहिड़े कम जो जो असांखे महसूसु ई न थिए जो उस्ताद खे पाण खे महसूसु ई न थिए। एतिराम महसूसु करण जो नालो आहे, जेकॾहिं महसूसु नथो थिए त पोइ मज़ो नथो थिए। बहरहाल तव्हां सभई ख़ुशबाश हुजो, ख़ैरियत सां हुजो, अलाह पाक तव्हांखे पंहिंजो इज़्ज़ो मान में रखे। ऐं जीअं रेस्पेक्ट जी ॻाल्हि निकिती त अॻे ईअं बि रेस्पेक्ट असां ॾिसंदा हुआसीं, अहिड़ी रेस्पेक्ट बि ॾिसंदा हुआसीं जो कोच में कंहिं बस में जेकॾहिं को वॾो बुज़ुर्ग बीठो हूंदो हुयो त नंढो हुनखे जाइ ॾेई वठंदो हुयो, चवंदो साईं मुंहिंजी सीट ते वेही रहो। हाणे त वरी अहिड़ी ॻाल्हि थी वई आहे जो तव्हां लोकल जेके ट्रांसपोर्ट, बिल्कुलु सही था चओ, हटंदा कोन आहिनि, बल्कि हू को झूर कुराड़ो बि जेकॾहिं बीठो हूंदो आहे लटकियल त उनखे कोई जाइ न ॾींदो आहे। नौजवान हटा कटा जेकी आहिनि सफ़ा माना चुस्त तंदुरुस्त, उहे बि वेठा हूंदा आहिनि पंहिंजी सीट ते। अॻे ईअं हूंदो त को जेकॾहिं ज़ईफ़ को वॾी उमिरि जो को माण्हू चढ़ी पवंदो बस में त उनखे नौजवान रस्तो ॾींदा हुया या सीट ॾींदा हुया, उनजो एतिराम कंदा। हाणे ईअं नथो थिए। अहिड़े तरीक़े सां सभिनी जो एतिराम करणु घुरिजे।
ऐं ख़ासि तौर ते अॼु जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे त तव्हां असांजे लाइ दुआ कयो, असां तव्हांजे लाइ दुआ कंदा आहियूं ऐं कंहिं न कंहिं ॾींहुं दुआ कंहिं न कंहिं तरीक़े सां रब करीम जी बारगाह में अॻी वेंदी। अलाह पाक सभिनी जा वारा न्यारा करे, जेके रोज़गार जे सांगे निकितल आहिनि उन्हनि खे रोज़गार मिली पवे, दिलि चवे थी, जेकी बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा मिली पवे, जेकी शागिर्द पढ़ाईअ जे सिलसिले में परेशान आहिनि उन्हनि खे इल्मु पंहिंजो हिफ़्ज़ थी वञे, उन्हनि खे यादि थी वञे, उन्हनि खे पको थी वञे, पंहिंजे रस्ते सां जेकी सुठो ऐं सुहिणो गस वठी हलनि था उन्हनि जा वारा न्यारा थियनि, उहे पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुचनि, जेकी रुठल आहिनि उहे परची वञनि, जेकी परे आहिनि उहे पंहिंजो पाण हिक ॿिए सां सेट थी वञनि। सभु मोहबतुनि जो सिलसिलो आहे, मोहबतूं रहिजी वेंदियूं, बाक़ी कुल फ़ना अजाई अना आहे हिन इंसान खे। सो हाणे वरी कंदासीं पाण ॿी हिकिड़ी ॻाल्हि कम जी, हीअ बि कम जी ॻाल्हि हुई जेका तव्हां सां शेयर कईसीं। ॿी कम जी ॻाल्हि इहा आहे दिया त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो ज़रूरु पीआरियो। हा पोलियो जा ॿफड़ा तव्हांजे ॿार जी सिहत जा ज़ामिन आहिनि, तव्हांजो ॿारु माज़ूर थियण खां बची पवंदो। पोलियो जा ॿफड़ा हर 5 सालनि ताईं जे ॿार खे पीआरणु इंतिहाई लाज़िम आहिनि। जीअं ॿारु ॼमे थो तॾहिं खां वठी 5 सालनि ताईं जे ॿार खे पोलियो जा ॿफड़ा लाज़मी पीआरियो। इन जा के बि साइड इफेक्ट न आहिनि। जेकी माण्हू चवनि था त पोलियो जा जुज़ा जेके आहिनि उहे हराम कंहिं शइ मां ठाहिया विया आहिनि, इहा ॻाल्हि बिल्कुलु बि ग़लति आहे। इन्हनि ॻाल्हियुनि खे तरगुज़र करे छॾियो, इन्हनि ॻाल्हियुनि खे ज़हन मां कढी छॾियो। इहे माण्हू सुठा कोन्हनि जेके तव्हांखे इहो चवनि था। सुठाई इन में आहे, भलाई इन में आहे त पाण पंहिंजनि ॿारनि जी पाण केयर कयूं, सार संभाल लऊं, उन्हनि खे पोलियो जा ॿफड़ा टाइम ते ज़रूरु पीआरियूं। पोलियो जी टीम जेकॾहिं तव्हांजे दरवाज़े ते अची वञे थी त उन्हनि जो एतिराम अदब ऐं उन्हनि जो इस्तक़बाल करियो ऐं पंहिंजे बच्चनि खे ज़रूरु पीआरियो। जी बिल्कुलु, पंहिंजनि ॿारनि खे भले सुता पिया हुजनि या किथे विया हुजनि, निंड में उथारे बि उन्हनि खे पोलियो ज़रूरु पीआरियो। बिल्कुलु सही ॻाल्हि तव्हां कई त उन्हनि खे ज़रूरु पोलियो जा ॿफड़ा पीआरियो। जेकॾहिं टीम तव्हांजे दरवाज़े ते न आहे, फुती मालूमात हासिलु करणु चाहियो था त पोइ हुनजो नंबर बि हिकिड़ो तव्हांखे असीं ॾसे छॾियूं था। 1166 ते कॉल करियो। बिल्कुलु 1166 यानी सिंधीअ में चऊं त 1166 माना इहो तव्हांजे लाइ 16 नंबर आहे। 1166 ते तव्हां हेल्पलाइन जो नंबर आहे, हिते मालूमात जे लाइ फ़ोन करे सघो था। हर ॿार खे हर भेरे पोलियो जा ॿफड़ा पीआरणु इंतिहाई लाज़मी आहिनि ऐं जिन ॿारनि पोलियो जा ॿफड़ा पी छॾिया आहिनि, वालिदेन चवनि था त हाणे साईं 15 ॾींहं पहिरियां त पीआरियोसीं, वरी बि पीआरे सघजनि था, वरी बि उन्हनि खे पोलियो जा ॿफड़ा पीआरियो। इन सां तव्हांजे ॿार खे को बि साइड इफेक्ट न थींदो, को बि नुक़सानु न थींदो। इहा पाण में वेठा आहियूं, सची ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। पोलियो इंतिहाई ख़तरनाक वायरस आहे जेको पाकिस्तान में अञा घुमे थो पियो। इन वायरस खे पाड़ो पटणो आहे असांखे। पाकिस्तान अञा वायरस जो शिकार थिए थो ऐं आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त आहे त पाण पोलियो जे ख़ात्मे जे वेझो पहुची चुका आहियूं। हाणे वेझो आहियूं पर ख़तमु न थियो आहे असां वटां। सो इन पोलियो खे ख़तमु करिणो आहे, जड़ खां ख़तमु करिणो आहे। अलाह न करे सुभाणे असांजो ॿारु माज़ूर थिए, यानी असांजो मुस्तक़बिल माज़ूर, मुस्तक़बिल असांजो माज़ूर, पाकिस्तान माज़ूर। इहे ई असांजा ॿार वॾा थींदा, पाकिस्तान जूं वागू संभालींदा, ऑफिसर थींदा, कंहिं सुठी मंज़िल ते हूंदा। तव्हांजी ऐं असांजी नामाचारी थींदी जेकॾहिं इहे माज़ूर हूंदा, खट ते वेठल हूंदा, पट ते पिया लेथड़ियूं पाईंदा त तव्हां ऐं असांजे लाइ तमामु घणी तकलीफ़ वारा इहे ॾींहं हूंदा। सो इन्हनि ॿारनि खे, गुलड़नि जहिड़नि मासूम ॿारनि जे मुस्तक़बिल खे बचायो। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा ॿफड़ा ज़रूरु पीआरियो। हर भेरे हर ॿार खे 5 सालनि ताईं जेको ॿारु आहे उनखे पोलियो जा ॿफड़ा ज़रूरु पीआरियो। 1166 वधीक मालूमात जे लाइ हेल्पलाइन जो नंबर आहे। हाणे अचूं था पाण त छा वेहे वापरे थो सियासत में। सियासत में चवनि था त 48 कलाकनि जी मोहलत हुई मौलाना फज़लुर रहमान तरफ़ां त का बेतमादीअ जी रिथ हाणे वज़ीर आज़म खे घर बेड़ो कयो वेंदो। ऐं वरी बिलावल भुट्टे ज़रदारीअ बि मोहलत ॾिनी आहे 5 ॾींहंनि जी। चवे थो त बाबा न त इस्लामाबाद में बाक़ाइदा धरणो थींदो ऐं फज़लुर रहमान ऐं आसिफ़ ज़रदारी जी मुलाक़ात बि थी आहे। इहे समूरियूं ख़बरूं चाहियूं तव्हांखे पवनि थियूं, पर जेकी डिटेल में ख़बरूं हूंदियूं आहिनि, सुठियूं सुहिणियूं ऐं अथेंटिक तहक़ीक़ तस्दीक़ सां, उहे ख़बरूं हूंदियूं आहिनि रोज़ानी जीजल अख़बार में। आउं बि पढ़ंदो आहियां, तव्हां बि पढ़ंदा कयो। कराची, हैदराबाद ऐं सखर मां हिकु ई वक़्तु इहा अख़बार शाया थींदी आहे। हिन अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिबु आहे ऐं हिन अख़बार में जेको कुझु लिखियो वेंदो आहे उहो वॾी महिनत खां पोइ, जाखोड़ खां पोइ रिपोर्टर्स हक़ु सचु जेको हूंदो आहे उहा तहरीर इदारे ताईं पहुचाईंदा आहिनि ऐं उहे ई ख़बरूं हिन अख़बार में रिपोर्ट थींदियूं आहिनि। अॼु अख़बार चवे थी त अॼु रजब जी 3 तारीख़ आहे, माना रजब मोकिलाए थो ऐं पोइ हाणे वरी वाह वाह आख़िरी जुमो आहे रजब जो ऐं उनखां पोइ शहबान आहे, वरी पोइ रमज़ान आहे। बसि अची पहुतो आहे रमज़ान बि। हिन अख़बार जा सिफ़ा 8 आहिनि। हिन अख़बार जी क़ीमत 20 रुपया आहे। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, 4 मार्च आहे। अख़बार लिखे थी त वज़ीर आज़म खे 5 ॾींहंनि जी मोहलत, गैरत आहे वज़ीर आज़म खे त इस्तीफ़ा ॾे, न त इस्लामाबाद पहुची पाण असां बंदोबस्तु उनजो कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी।
इन खां सवाइ वज़ीर आज़म साहिबु वरी चवे थो त हिकु शख़्स कूड़ ॻाल्हाए ॿाहिरि भॼी वियो, उन लाइ वकील चवनि था त पाबंदी ख़तमु करियो, साहबी चवनि था त खेसि तक़रीर करणु ॾियो वज़ीर आज़म। ऐं 12 मई साने ते शर्मसार आहियूं ऐं माफ़ी घुरूं था, वाक़े जो दाग़ MQM ते बि लॻो, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चवे थो। अॻूणो सदर चवे थो आसिफ़ ज़रदारी फज़लुर रहमान सां मुलाक़ात, PP मार्च इस्लामाबाद पहुचण ते बेतमादी रिथ आंदी वेंदी अॻूणो सदर। वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन भेरे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, हिकु त हुकूमतूं ॿिन्ही जूं आहिनि, वफ़ाक़ पंहिंजी जॻह ते रैलियूं जलसा जुलूस मार्च में लॻो पियो आहे, ऐं वरी असां वरी सिंध हुकूमत वरी पंहिंजे तरीक़े सां मार्च में लॻी पई आहे। ऐं परॾेही वज़ीर वरी चवे थो सिंध बचाइण निकिता आहियूं, पीपुल्स पार्टीअ सूबे खे खाई तबाह करे छॾियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहे चवनि था वफ़ाक़ वारा जेकी मर्कज़ में जिन जी हुकूमत आहे, उहे चवनि था त सिंध खाधी आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी, ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी वरी चवे थी त वफ़ाक़ में जेकी वेठल आहिनि, जेकी मर्कज़ में वेठल आहिनि, उन्हनि पूरो मुआशिरो तबाह करे छॾियो आहे, खाई तबाह करे छॾियो। हालांकि ॿई सच आहिनि पंहिंजी जॻह ते, ॿई सच था चवनि हिक ॿिए जे बारे में, उहो हुनखे थो चए, उहो हुनखे थो चए, पर ॿई सच था चवनि, खाई तबाह कयो अथऊं मुल्क खे। सो शोबिज़ जे पेज ते थोरी निगाह विझी पोइ वरी ब्रेक वठूं था। ऐं शीगिल खे कोक स्टूडियो मुल्का मुल्क मशहूरु करे छॾियो, ॻाइणी ख़ुशि थी वई आहे। इन खां सवाइ फिल्म पठान जो टीज़र जारी, चहिरो न ॾेखारण ते शाह ख़ान खां सवाल। ऐं इन खां सवाइ जेकी ख़बरूं आहिनि, शाहिद कपूर जी भेण सना कपूर शादीअ जे ॿधण में ॿधी वई, सना कपूर बि शादी करे वई। सो बहरहाल खोड़ सारियूं ख़बरूं आहिनि रोज़ाना जी अख़बार में, तव्हां पढ़ी सघो था। हिते वठूं था हिकिड़ो नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं त पोइ मुज़ महिमाननि सां तव्हांजी कचहरी कराईंदासीं। जी ब्रेक वठंदासीं, वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक, किथे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। भलीकार भलीकार हिकु भेरो वरी भलीकार। सॼे प्रोग्राम खे माण्हू ॾिसंदा ई तव्हांजे भलीकार जे करे, एॾो सुहिणो भलीकार तव्हां चवंदा आहियो। वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक, मोटी आयासीं, मुज़ महिमान असां सां गॾु आहिनि। ऐं सभ खां पहिरियां जेका शख़्सियत हिन वक़्तु TV स्क्रीन तव्हांखे नज़र ईंदी, तमामु वॾा सीरियल कंदड़ असांजो दोस्त आहे, मीडिया जो तमामु बहितरीनु डायरेक्टर, एक्टर ऐं सिंध फ़नकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो मरकज़ी चेयरमैन बि आहे, ऐं ॾाढो सुठो माण्हू बि आहे, भलो माण्हू आहे, तबियतनि बि ॾाढो मिज़ाज बि हुनजो माठीणो ऐं बहितरीनु शख़्सियत जो मालिक आहे। साईं मुनवर अली शाह साहिबु असां सां गॾु आहे, उनखे असीं भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? वॾी महिरबानी साईं, तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो, घटि ईंदा आहियो इंटरव्यूज़ में, पर अॼु आया आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा तव्हांजा। ॿी जेका शख़्सियत आहे, ॾाढो सुठो कॉमेडियन आहे, मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जे एप्स ते तव्हांखे नज़र ईंदो हूंदो, यूट्यूब ते तव्हांखे नज़र ईंदो हूंदो, फेसबुक ते तव्हांखे नज़र ईंदो हूंदो, पर इन खां पहिरियां TV ते बि हुन पंहिंजा तमामु घणा जोर ॾेखारिया आहिनि। मुख़्तलिफ़ चैनल्स ते तव्हांखे उनजी अदाकारी, उनजो स्टाइल, उनजो अंदाज़ वणियो हुयो, ऐं अञा ताईं उनखे तव्हां पसंदि कंदा आहियो। उनजो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल आहे, लबो लहजो आहे, ऐं कॉमेडी जेका तव्हां ॾिसंदा आहियो, मुख़्तलिफ़ दोस्तनि खे ॿुधंदा आहियो, उन्हनि मंझां ई हिन जो पंहिंजो वरी स्टाइल अदाकार बि आहे ऐं कॉमेडियन बि आहे। असांजो बहितरीनु दोस्त बि आहे। सिंध TV ते खोड़ सारा प्रोग्राम हुनजा नशर बि थी चुका आहिनि, ऐं हाणे बि हिकिड़ो सुठो प्रोग्राम नशर करण वारा आहियूं, मां ऐं उहो दोस्त। सो उन दोस्त खे भलीकार चऊं था, ऐं खिलंदे खिलंदे मुरकंदे मुरकंदे असां सां गॾु आहे वाहिद रज़ा सोहिराणी साहिबु। साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? साईं बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? तबियत सही आहे साईं? ठीकु आहे। असां अॻु में ई तव्हां लाइ चांहि घुराई त मतां चओ त चांहि बि न मिली। हा इहा ॻाल्हि, चांहि हुजे पोइ चाह जो अहिड़ो सॾु कयो, तव्हांखे ख़बर आहे त हिन घर वारा उथंदा 10 बजे हूंदा, इन करे चांहि हिनखे हिते असां पीआरियूं। 10 बजे असां हिनखे हिते मां हिन जे करे बि सॾु कयो त घर वारा अॼु माना थोरा माना ईअं साई वठनि थोरी, त सुबुह सुबुह जेको तव्हां हुन मथो खाईंदा, अञा मानी नथी आहे, वञिणो आहे, निकिरी आयासीं, वाक़ई दुआऊं कंदा हूंदा तव्हां। सही सही सही। ऐं दुआऊं तव्हां ॾाढियूं खटींदा हो। हा न साईं, हा तव्हांजो जेको कमु आहे, ॻाल्हायूं था पाण, दुआउनि ते बि ॻाल्हायूं था, कुझु वरी दोस्त जेकी टिकींदा पिया आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हायूं था। सो अॼु असां सां गॾु जेकी ॿिया मुज़ महिमान आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो ॿियो दोस्त आहे रिफ़त सलीम कुरैशी साहिबु, उनखे असीं वेलकम चऊं था। उनजी हिकिड़ी ख़ासि अॼु घुराइण जो मक़सदु उनजो इहो बि आहे त 100 जेकी शख़्सियतूं आहिनि समाजी, उन्हनि शख़्सियतुनि मां 7 नंबर ते ई आयो आहे पूरो जेको आहे सो हिकिड़ी सर्वे जेका थींदी आहे, सो इहा एज़ाज़ जी ॻाल्हि आहे पाकिस्तान जे लाइ बि, असांजे लाइ बि। असां सां गॾु आहे हूअं पीस पाकिस्तान जो किरदारु बि अदा कंदो आहे, उन्हनि जो बि डिप्टी मेयर आहिनि उन्हनि जा, ऐं कुरैश कमेटी में बि रहिया आहिनि। सो सभिनी मौज़ूअनि ते उन्हनि सां तफ़सीली पाण कचहरी कंदासीं। वेलकम सर, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए। कैसे हैं? ठीक है सर, बहुत शुक्रिया, अल्लाह का शुक्र, मुबारकबाद भी हो, ये 7 नंबर पे आप आ गए। जी, ये आप लोगों की मोहब्बत है, बस इस पे बात करेंगे किस तरह से आप आए। इन खां सवाइ अॼु ॾाढो सुठो फ़नकार असां घुरायो आहे, ॾाढा सुठा कलाम असांखे ॿुधाईंदो, मुज़ महिमान बि उन फ़नकार खे ॿुधंदा, असीं ॿुधंदासीं, तव्हां बि ॿुधंदव, तव्हां यकीनन उन फ़नकार खे ॿुधी करे मज़ो माणींदो। सो अॼु असां सां गॾु आहे सुठो हिकिड़ो फ़नकार
अब्दुल ख़ालिक भट्टी साहिबु उनखे असीं वेलकम चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जी महिरबानी। वॾी महिरबानी, लख तोरा। तव्हां सां गॾु संगत में पेड ते ग़ुलाम अब्बास साहिबु वेठो आहे, हेॾे वॼाईंदो, ऐं ढोलक ते उबदार अली साहिबु आहे। उबदार साईं वॾी महिरबानी। ऐं तव्हां सभिनी सां वरी गॾु संगत में उस्ताद मोहरम नाज़ सां ॾेई छॾियो साईं। उस्ताद साईं भलीकार, वॾी महिरबानी, लख थोरा तव्हांजा। तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। सो आगाज़ कयूं था, स्टार्ट वठूं था साईं मुनवर शाह खां। साईं ख़बर पई आहे तव्हां शूट दौरान कंहिंसां कंप्रोमाइज़ ई न कंदा आहियो, इहो छा चकर आहे? माना कॾहिं कॾहिं करणु घुरिजे, किथे किथे माना कसु खाइणु घुरिजे, सफ़ा ईअं सख़्तु माना डायरेक्टर आहियो छा? न, सख़्त जी ॻाल्हि न आहे। असल में छा आहे त कंप्रोमाइज़ जो मक़सदु इहो आहे त जेको सीन जी रिक्वायरमेंट आहे, या हिकिड़ो ड्रेस जे हवाले सां, या हिकिड़ो रिकॉर्डिंग आहे, उन जे हिसाब सां, या टाइम जी हिकिड़ो कंप्रोमाइज़ न कंदो आहियां। टाइम ते माण्हू पंचुअल हुजे। सही सही, टाइम ते न पहुचंदा आहिनि न पहुचंदा आहिनि त इन हिसाब मां राहे छॾींदो आहियां। 10 ॾींहं रहिया पिया जो मूं वटि न छॾींदो आहियां। न, पोइ ही हिकिड़ी ट्रिक ॿी बि आहे न, जेको टाइम तव्हांजे शूट जो हुजे उन खां 2 कलाक पहिरियां उन्हनि खे सॾे वठंदा कि 7 बजे शूट आहे, भले तव्हां 9 बजे हुजे, 9 ताईं पहुची वेंदा। असल में हुनखे चवंदो ई आहियां त 10 ॾींहं मूं वटि शूट अथव, पोइ भली 5 ॾींहंनि में छॾींदो आहियां, चवंदो आहियां 10 ॾींहं मूं वटि रहिया पिया। अच्छा साईं वारनि जो तरीक़ो इस्तेमालु कयो जी। साईं वारनि 10 बजे प्रोग्राम शुरू कयो, असांखे 8 बजे ॿाहिरि मां असां चयो त मथां न अचनि न साईं, चवंदा 10 बजे शुरू थींदो, बस ॼाण पहुता वरी ट्रैफिक जो माहौल बि सुणो आहे। इन करे असां उन टाइम जे हवाले सां पंचुअल आहियूं त सोचींदा आहियूं असां टाइम ते पहुचूं। सही इन करे असां तव्हां वटि टाइम ते पहुची कॾहिं ईअं थियो आहे भला सभु पहुची विया हुजे, तव्हां पाण न पहुता हुजो, कॾहिं इतफ़ाक़ आहे? न, ईअं कॾहिं न थियो, ईअं न थियो आहे? कॾहिं न थियो। वाह वाह, इहे त माना रेडियो ऐं PTV वारा माण्हू कंदा हुआ। तव्हां एॾा माना कीअं टाइम जा पाबंद आहियो? छा माना नंढपण खां वठी इहा तरबियत मिलियल आहे, कीअं थियो आहे? बचपन खां वठी हिकिड़ो वालिदेन जे हिसाब सां, ब्रदर जे हिसाब सां चवंदा टाइम जो क़दुरु कयो। सही, टाइम जो क़दुरु तव्हां कंदो त उहो टाइम तव्हांजो क़दुरु कंदो। सही सही ॻाल्हि आहे। सो मां कोशिशि कंदो आहियां त टाइम जो हिकिड़ो पंचुअल रहां। किथे बि सही मीटिंग हूंदी आहे त मां 10 मिंट कोशिशि कंदो आहियां त 10 मिंट। मां असुली में बेसिकली मां जेको गवर्नमेंट एम्प्लॉय बि आहियां। सही सही, सो कोशिशि कंदो आहियां जिथे DC वटि या किथे मीटिंग हुजे, सेक्रेटरी साहिब वटि हुजे, सही त मीटिंग जे वजह सां 10 मिंट ऐं मां जेको आहे सो अवल पहुचंदो आहे। पहिरियां पहुचंदा आहियो? मूंखे घणो करे ख़ासि करे जेको दोस्त चवंदा आहिनि त हाणे देरि सां पहुचूं त हुनजी हिकिड़ी पर्सनैलिटी आहे। सही सही, पर उनखे इहो त थियो मीटिंग जो हवालो ऐं ऑफिस जो, का शादी जी दावत हुजे उते बि पहिरियां पहुचंदा आहियो? न, शादी जी दावत जे हिसाब सां पहिरियां कोन पुछंदो आहे, उहो टाइम ते पुछंदो आहे। जेकॾहिं 11 बजे त 11 बजे 10 मिंट पहिरियां जीअं चयो त न न न, उहो त हिकिड़ो हाणे ज़ाहिर आहे, उहो पुछंदा। पेट जो प्रॉब्लम आहे। न, उहो बि त टाइम आहे, टाइम लिखंदा 12 त 12 पहुची वेंदा। न, पोइ चओ था न मां 10 मिंट पहिरियां पहुचणी। न, शादी जी ॻाल्हि न कई, असां हिकिड़ो वर्क जे हिसाब सां कयो। न, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हिकिड़ा मुंहिंजा दोस्त आहिनि, उहे चवंदा आहिनि त यार असां तक़रीब में देरि सां पहुचंदा आहियूं। सबबु उहो ॿुधाईंदो आहे ॾाढो ज़बरदस्तु ऑथेंटिक सबबु आहे। जो देरि सां पहुचण जी जेका आहे सा मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे, मक़सदु इहो हूंदो आहे, देरि सां पहुचंदो आहियां त सभु मूंसां उथी बि मिलंदा आहिनि। सवेर पहुचंदो आहियां जेको ईंदो आहे मूंखे उथी बि मिलणो पवंदो आहे, थकिजी पवंदो आहे ॾाढो। इन खां पोइ माण्हू देरि सां पुछे, सभु पहुची वेंदा, पोइ आख़िर में साईं वॾेरो अची वियो, पोइ सभु बोलंदा पाण उथी बि मिलंदा। साईं तव्हां टाइम ते कीअं भला टाइम ते उथो वियो था, खाओ पीओ था? बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जी तव्हां ॿुधायो त हिकिड़ो भेरो असां बि ईअं चयोसीं त हाणे साईं के असां मिलो बाद में वञो, पोइ 2-3 भेरा जो थियो मानी खाई आहे, मां बाद में पहुतुमि, मानी न मिली। हाणे 10 मिंट पहिरियां पहुचंदो आहे साईं। सही सही सही। अॼुकल्ह त वरी इहा रीत बि नई निकिती आहे त अॼुकल्ह शादी कार्ड बि व्हाट्सएप करे छॾींदा आहिनि माण्हू। पोइ उहा ॻाल्हि तव्हांखे सुठी लॻंदी आहे या जेको बाए हैंड ॾींदो आहे उहो सुठो लॻंदो आहे? बसि दावत त दावत ई आहे, पर हिन में कार्ड वारी जेको व्हाट्सएप ते मोकिलींदा अञा सुठो लॻंदो आहे। असांजी पैसा व्हाट्सएप करे छॾींदा। हा न, इहा ई ॻाल्हि आहे न। बाबा आयो अथई 5000 नोट डज़, हा जी, हूअं खणी रूबरू 1000 ॾियूं। हा, असां तुंहिंजो कार्ड एक्सेप्ट कयोसीं त असांजा पैसा बि एक्सेप्ट करे बाबा। हा, सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। छा मसरूफ़ था वाहिद साईं अॼुकल्ह, छा पिया कयो? बसि ड्रामा हिन बि छा कंदा हुआसीं। सॼी ज़िंदगी तव्हांजी ड्रामनि में गुज़री, कॾहिं त हक़ीक़त पसंदि थियो यार, सदाईं ड्रामा कंदा? हक़ीक़त में बि आहे, हक़ीक़त वारी ज़िंदगी अलॻि आहे, ही ज़िंदगी अलॻि आहे। ही ड्रामा कयूं था, हे तव्हां जहिड़ा करेक्टर साम्हूं जेके अचनि था, उहे राइटर लिखनि था, तव्हां जहिड़नि शख़्सियतनि खे वरी असां हुनजी परफॉर्मेंस कयूं था, पर ओड़ी परफॉर्मेंस न करे सघंदासीं जहिड़ी तव्हां रियल लाइफ में कयो था। न न असां असल न कर असां तव्हांखे ड्रामा ईअं हूंदा न सर, असल में का तारीख़ी स्टोरी हूंदियूं आहिनि, उनखे ड्रामाटाइज़ जेको आहे सो माण्हू करे थो, उनखे लिखनि था। हाणे हूअं तव्हांखे ओवरऑल ड्रामेबाज़ी जो केतिरो तजुर्बो थी चुको आहे? अंदाज़ो माण्हुनि खे बि थी हूंदो, तव्हांखे बि थी वियो, हाणे वधीक खुल छो कयूं, सम्झी विया माण्हू। घणो अर्सो थियो आहे ड्रामेबाज़ी कंदे? ड्रामेबाज़ी तव्हां सेखारी आहे? असां माना उहो ॻोठ मां हूंदो साईं, साईं टीवीअ ते ईंदो साईं, माना ईअं कजल पाए पठाण जो किरदारु अदा कंदो। इहे मां हुनखे ॾिसंदो ॾाढो मूंखे वणंदो हुयो। मां यार कोचिंग मां हुन वक़्तु माना अञा मैट्रिक जो शागिर्दु हुयुमि।
यार सीनियर लफ़्ज़ हिकिड़ी इज़त आहे कंहिंखे ॾिजे त वाहे वॾो असां सीनियर आहे सीनियर पर अॼुकल्ह माण्हू उमिरि लिकाइण जे करे चवंदा न सीनियर माना मां जूनियर आहियां हाणे हरू भरू जूनियर थो करे मां त इज़त थो ॾियां तव्हांखे न सीनियर साईं उहो ईअं थियो न हिकिड़े माना हिकिड़ी तकरीब में कुर्सी हिकिड़ी हुई 2 औरतूं अची वेहण जी कोशिशि कयूं ॿिनी पोइ उहे चवंदा मां वेहंदुमि पहिरियां पोइ ॿिनी मां जेको आहे सभु ॿई विढ़नि पिया त हिकिड़े फ़ैसिलो कयो की को मसइलो न आहे जेका वॾी आहे पहिरियां उहा वेही ॿई न पियूं वेहनि पोइ चइबा फ़ैसिलो मां थो कयां जेका तव्हां वॾी आहे कुर्सी ते उहा वेही ॿई न पियूं वेहनि चई न तूं वेह तूं वेह अड़े भाई इहो छा थियो ईअं बि कॾहिं कॾहिं थींदो आहे एज वॾी ॻाल्हि आहे घर वारा चवंदा आहिनि त माना ड्रामा हिते छॾे ॾे इहे ड्रामा टीवीअ ते कंदो कर असल में असांजे कंहिं ख़ानदान में त ॿियो केरु बि आर्टिस्ट कोन्हे हिकिड़ी कुदरती जी चयो वेंदो आहे देन आहे कुदरत जी या कुदरत जी देन आहे शुरू खां वठी मूंखे बचपन खां वठी शौक़ु हुयो माण्हुनि खे ख़बर आहे इहा ॻाल्हि पोइ छा कंदो त मां चुपड़ी करे वेही रहंदो जेके ॾिसण वारा सभु तव्हां ॿुधाईंदा हीअं वाइदो आहे हीअं आयो एतिरा चकर इंटरव्यू थिया इहे ॻाल्हियूं सभु हलियूं त शुरूआती शौक़ु हुयो असांखे बचपन खां वठी असांजे ख़ानदान ॿियो केरु बि न आहे न वरी कंहिंखे शौक़ु बि आहे न पर छो माना कोई माना ॿियो न आहे तव्हां छो करियो बसि ॾिसी तव्हां जहिड़नि खे शौक़ु थींदो आहे न अदाकार साईं जहिड़ा अदाकार मां त जूनियर आहियां साईं मां त पोइ आयो आहियां न पोइ अचो या अॻ में अचो असल तव्हां जहिड़ा तव्हांखे त न चयो न तव्हां जहिड़नि खे ॾिसी माना मूं जहिड़ा अॻ में विया नी इलाही सारा सर बहरहाल वरी हेॾे अचूं था साईं इहे असांजो कुरैशी दोस्त आहे सो कुरैशी कमेटीअ जो आहे ऐं पीस पाकिस्तान जो डिप्टी मेयर भी है सर। ये 7वें नंबर पर किस तरह से आए सर, ये थोड़ा सा बता दें। ये बहुत बड़ा पाकिस्तान की बहुत बड़ा एजाज है ये। अल्लाह का शुक्र है, आप लोगों की दुआएं, ये मोहब्बत है। पहले 100 ह्यूमैनिटेरियन में चुना गया हमें 18वें नंबर पे, और उसके बाद 30 बेस्ट एम्बेसडर पे आया मैं 3 साल वाले, उसमें 8वां नंबर मेरा, और फिर उसके बाद जो है ये 100 सेलिब्रिटीज जो है इसमें 7वां नंबर। अल्लाह का करम, बहुत शुक्र अल्लाह का। लेकिन आपने ये क्या क्या किया है कौम के लिए जो 7वें नंबर पे आ गई, बड़ी बात है। कौन सा कारनामा किया है? कारनामा पीस के हवाले से करते रहते हैं, अमन के हवाले से। जो वर्ल्ड पीस कमेटी है उसने जब मेरे से पहली दफा सवाल किया था कि जो कुछ यहाँ हो रहा है तो आप उसको क्या समझते हैं, उन्होंने अफगानिस्तान के हवाले से बात की थी। अच्छा। तो मैंने कहा पाकिस्तान हमारा जो है इस टाइम सरासर गलत है। अच्छा। क्योंकि अफगानिस्तान पे हमला करने में हमें सपोर्ट नहीं करनी थी किसी भी तरह। अच्छा। हमें जंग का हिस्सा नहीं बनना था, उससे हमें नुकसान हुआ, फायदा नहीं हुआ। अच्छा। हम पीछे गए। सही। तो जो बातें वो मैंने क्लियर की, उन्हें अच्छी लगी, तो आज अल्लाह का शुक्र है 7वें नंबर पे हूँ। और जो हक सच है वही बात करेंगे। सही। हम ये नहीं कर सकते कि जो है ये कहें नहीं नवाज शरीफ अच्छा था, जरदारी अच्छा था। मैं कह रहा हूँ इन सबसे अच्छा है अभी भी इमरान खान। जो बातें आपने की, क्या समझते हैं 7वें नंबर पे ठीक है या पहले नंबर पे आना चाहिए था? नहीं वो तो वैसे कभी कभार ये होता है ना, यार मुझे 7वां नंबर दे दिया, वैसे तुम्हें पहले नंबर पे आना चाहिए। नहीं 7वां भी अल्लाह का बहुत शुक्र है, क्योंकि 33 सालों के अंदर कोई भी बंदा नहीं आया हुआ ना। पहला पाकिस्तानी हूँ मैं, फर्स्ट टाइम इसके अंदर आया ना। 7वां नंबर भी बहुत बड़ी बात है, एजाज है। 7वें नंबर पे ठीक है, खुश हैं? बिल्कुल खुश हैं, अल्लाह का शुक्र है। और ये एजाज है पूरी कौम के लिए, मेरे लिए नहीं, कुरैशी बिरादरी के लिए, कौम के लिए, आप लोगों के लिए। सही। वैसे आजकल क्या एक्टिविटीज हैं, कोई सोशल क्या कर रहे हैं आजकल आप? सोशल ये पीस के हवाले से ही काम हमारे चल रहे हैं, क्योंकि आपको पता है हालात किस तरफ जा रहे हैं। तो बिलावल साहब जो मार्च लेके निकले और उन्होंने तो धमकी दे दी है कि 5 दिन के अंदर इमरान खान साहब, वरना फिर मैं इस्लामाबाद आके बता रहा हूँ क्या करना है। सही। मगर होना कुछ भी नहीं है, वो सियासी ड्रामा जो चलता रहता है चलता रहेगा। बात हो गई, आप क्या कर रहे हैं उसमें? उसके अंदर हम जो है अमन का दर्ज दे रहे हैं। अच्छा। क्योंकि अभी सिंध के अंदर इन लोगों की बहुत ज्यादा क्रैश हो जाता, पीपल्स पार्टी और पीटीआई का। अच्छा। दोनों निकले रोड के ऊपर, आमने सामने आए ना 2-3 जगहों पे। तो क्या वो जलसे में जाके अमन का दर्ज दे रहे हैं या ऐसे ही जैसे टीवी पे अभी बता रहे हैं? ताल्लुकात और टेलीफोन पे बातचीत सबसे राब्ते में है ना। अच्छा। जी, और थोड़ी सी मेरी तो बहस भी हुई है वजीर आला सिंध के हवाले से। अच्छा, तो आप कह रहे हैं कि मार्च ना हो, अमन हो? बिल्कुल, मार्च की ना जरूरत थी ना इस टाइम। 2 साल उसने पूरे करने हैं ना, आप बिला वजह क्यों टेंस पैदा कर रहे हो? वैसे ही हालात किस तरफ जा रहे हैं, रोज खुशियां हो रही हैं। चले इस टेंस को खत्म करने के लिए, इस टेंस को खत्म करने के लिए एक अच्छा सॉन्ग सुनते हैं। सॉन्ग सुन ले भाई। सही है, ठीक है जी, बिल्कुल सुन। साईं असां सां गॾु ॾाढो सुठो रागी आहे अब्दुल ख़ालिक भट्टी साहिब, उनखे ॿुधूं था। साईं जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे, छा था ॿुधायो पहिरियां भला? साईं जुमे जे बाबरकत ॾींहं जे हिसाब सां नबी आसरा को। वाह, सुभान अल्लाह। बेशक खिदमत। ये पंजतन की बंदा नवाजियां हैं, के दर्द दिल का पता मिला है। जहाँ भी पुकारा उन्हें मैंने,
वहीं मुझे आसरा मिला है। नबी है आसरा कुल जहान दा, नबी है आसरा कुल जहान दा, नबी दा आसरा है मां हुसैन दी, खदीजा आमना ते हवा आसिया, खदीजा आमना ते हवा आसिया, उन्हां दी पेशवा है मां हुसैन दी, नबी है आसरा कुल जहान दा। जिंदे कदमां उते रखे हुसैन सर, जिंदे कदमां उते रखे हुसैन सर, ओ साहिबे हया ए मां हुसैन दी, नबी है आसरा कुल जहान दा, नबी दा आसरा है मां हुसैन दी, नबी है आसरा कुल जहान दा। अपनी मां दी वजह तो शाह अस्त ज़हरा दा लाले, अपनी मां दी वजह तो दीने पनाह बेमिसाले, अपनी मां दी वजह तो पूछते सही हाल मेरे जय, खाकी बंदियां कोलूं हिजाबे मुस्तफा एजाज़े मुर्तज़ा, हिजाबे मुस्तफा एजाज़े मुर्तज़ा, नमाज़े अम्बिया है मां हुसैन दी, नबी है आसरा कुल जहान दा, नबी है आसरा कुल जहान दा, नबी दा आसरा है मां हुसैन दी, खदीजा आमना ते हवा आसिया, खदीजा आमना ते हवा आसिया, उन्हां दी पेशवा है मां हुसैन दी, नबी आसरा कुल जहान दा, नबी आसरा कुल जहान दा। वाह साईं वाह साईं, चवंदा आहिनि त जन मूंखे हूंदी जॾहिं मौज मस्ती, उन ई बाहि खे बि हटाए कास्ती, करे पार कश्ती आणींदो अमुन में, सो नबी असांजो आसरो आहे। सो हाणे आसरो नथा कयूं, पाण ब्रेक वठिणो आहे पाण खे। वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक, किथे न वञो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के
सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार भलीकार एक भेरो वरी भलीकार जी मौज़ में माना खोड़ सारा आहिनि कंहिंखां सवाल कंदो भलीकार खां पोइ दिया तव्हां मनवर जी का सवाल मनोहर साईं खां सवाल कंदो छा सवाल आहे तव्हांजो तव्हां डायरेक्शन जे दौरान है न गहराई में कमु कंदा आहियो ॿुधो आहे त इहो गहराई में छो साईं गहराई में ॿुॾी वेंदा अथव माण्हू एॾी गहराई में न वेंदा कयो गहराई जो मक़सदु आहे त माना जेको आहे सो कोशिशि कंदो आहे त जेकी राइटर हिकिड़ो सीन लिखियो आहे त कोशिशि कंदो आहे त उन हवाले सां पिक्चराइज़ कयां सही सही या हिकिड़ो हुनजो जेको प्लान आहे कोशिशि कंदो आहे त सीन जेके आहिनि राति जो ई पढ़ी स्टडी करे सही सही ऐं सुबुह जो जेको आहे कॾहिं ईअं थियो आहे तवाई आई हुजे राइटर ते यार छा लिखो साईं माना इहो मां पाण कंदो में लॻे बसि हिन खे छॾे त बाबा इहो डायरेक्ट बाबा हिन ते राइटर ते नालो मां थो ॿुधायां डायलॉग न मां थो ॿुधायां ईअं कोन कंदो आहियां छो हुन राइटर जे लाइ उनखे रेस्पेक्ट आहे पोइ राति जो इहा स्टडी जॾहिं कंदा आहियूं त हिकु ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे त पोइ वरी रीराइट करे छॾींदा पोइ आहियूं राइटर खां सलाह कंदा आहियो या राइटर वरी उते पोइ वरी दिलि में तव्हांखे दुआऊं ॾींदो राइटर टाइम हूंदो आहे त सलाह कंदा आहियूं न त पोइ वरी लिखी छॾींदा राइटर आहियूं इन करे लिखनि ई कोन था हाणे चवंदा असां जेको लिखूं था डायरेक्टर उहो ॾियनि ई कोन था न अलहमदिल्ला जेको जंहिं राइटर जो मां कमु कयो आहे सोप जे हवाले सां या सीरियल जे हवाले सां त उहे मुतमिन हूंदा आहिनि मुतमिन आऊं न आहियां छो जो फील्ड तमामु हिकिड़ी वॾी आहे सही, सही, हिकिड़ी सही। पाण गहराई आहे पाण सम्झी सघो था सही सही पर कोशिशि कंदो आहियां त सुठे में सुठो कमु कयां सही, जीअं माण्हुनि खे व्यूअर खे पसंदि सही, अचे सही। ऐं राइटर मुतमिन थिए सही। त जेको बि मां लिखियो आहे ऐं अलहमदिल्ला त राइटर कमेंट्स इहे ॾींदा आहिनि त असीं जेको लिखियो आहे उन खां तव्हां वधीक कयो आहे त इहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ु हूंदो आहे वाह वाह इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पर के मख़सूस प्रोजेक्ट कंदा आहियो या जेको कमु मिले त आओ कंदा आहियो न महसूसु कंदो आहे ईअं न केतिरा थोरो- ड्रामा कया आहिनि ड्रामो 5 डेज़ या जेके सोलो प्लेस काफ़ी कया आहिनि बाक़ी ॿ हिकिड़ा सोप सीरियल कया जंहिंजो नालो हिकिड़ो पत्थर जा माण्हू हुयो ऐं ॿियो उडाम ड्रामा नालो हुयो अच्छा अच्छा उन पज़ीराई तव्हांखे मिली अलहमदिल्ला मोट मिली तव्हांखे अलहमदिल्ला। उन खां पोइ हाणे को ईंदड़ को ईंदड़ ॾिसूं अञा कमु हले थो माना सोच वीचार में आयो ॾिसूं त छा थो प्रोजेक्ट थिए। आहे अलहमदिल्ला थी सघे थो त हिते ई कयूं वाह वाह इंशाअल्लाह। वाह वाह भलीकार चवंदासीं जेकॾहिं हिते बि तव्हां कयो था जी, जी, सो इंशाअल्लाह। वाहिद साईं इहो अदाकारी बि कई था फनकारी तरफ़ छो नथा अचो भला ॻाईंदा ॾाढो सुठो आहियो जलाल जो रंग बि तव्हां वटि आहे जलाल जे स्टाइल में ॻाईंदा आहियो त माण्हू सम्झंदा आहिनि घर में गुलकार लॻा पिया आहिनि मां नथो चाहियां त हा इरशाद जागीरणी बेरोज़गार थी वञे न न इहो साईं मां छॾण लाइ सीट तयारु आहे जेकॾहिं तव्हां अचो त इस्तीफ़ा ॾींदुसि मां अॻ में शौक़ु हुयो सीट लिखी आहे त जॾहिं कॾहिं तव्हां ॻाइणु शुरू कयो पोइ मुंहिंजो इरादो फिरी वियो मां चवां हाणे दोस्त आहे जो एॾो सुठो ॻाए थो मां छा अची ॻाईंदुमि हा एॾो सुठो ॻाए थो वॾो सुर में हरू मां अॼु छा कयां बाक़ी राग। तव्हां सुठो ॻाया था आवाज़ तमामु बहितरीनु आहे हाणे त गामो बि कलाम ॻायो आहे उन खां पोइ तव्हांखे माना जज़्बो अचणु खपे यार पोइ मां बि ईअं रागी ईअं थियो हिकिड़ी हमरा ॻायो उते मां स्टूडियो में ॿुधां पियो मां चयो तवाई अची वई मूंखे मां यार हे बि ॻाए थो त मां बि ॻायां थो ईअं माना की माना इहे चवंदा आहिनि न त इंस्पायरेशन जा के महवर हूंदा आहिनि माण्हू हा कॾहिं पोइ उहा इंस्पायरेशन कॾहिं का सुठी हूंदी आहे कॾहिं कॾहिं माना अहिड़ी हूंदी आहे तवाई में माण्हू कंदो आहे यार मां कयां थो पाण छॾेसि हा, थींदो आहे तबाही बि वरी पोइ तबाही में कॾहिं फ़ाइदा के नुक़सान बि थींदा आहिनि पोइ मां कंट्रोल कंदो आहियां न इहो फ़ाइदा के नुक़सान या फ़ाइदा के नुक़सान घटि तबाही में नुक़सान वधीक चांसिस नज़र ईंदा आहिनि पोइ कंट्रोल कंदो आहियां सही सही न हूअं तव्हां जलाल खे छो भला घणो सुठो ॻाईंदा आहियो सही जलाल खे घणो ॿुधो अथव ॿुधो बचपन में हा तव्हांखे ॾाढा प्यार हूंदा आहिनि मुंहिंजो जलाल जा। जेको चाचो हुयो उहो टैप हूंदी हुन वटि उहो ॿुधंदो हुयो त ख़ासि करे इहे चयो वेंदो त नंढो ॿार मुछ जो ॿार जाॾे फेरेसि जाॾे लाड़ो ॾे जेको सम्झाए जेको सेखारे सही सही हू ॿुधंदो हुयो जलाल चांद जो ॾाढो अच्छा। ज़ाहिर आहे उहो टैप हलंदी असां वेठा हूंदासीं ॿुधंदासीं जेकी शइ ॿुधंदासीं त उहा ई शइ सिखंदासीं सही सही पोइ बचपन में मां ॻाईंदो हुउमि स्कूल जे दौर में हा पोइ इहे गाना वाना मां चवंदो हुउमि हा हा इन करे कोशिशि कंदुमि त जलाल जो सफ़ा आवाज़ निकिरे पहिरियों त हिकिड़ो कलाम हिकिड़ो अस्थाई यंत्रो अस्थाई यंत्रो हिकिड़ो थी वञे उस्ताद मरमनाथ में ओॾे उबदार ढोलक वारो परे खां हिकु ईअं थो करे चए थो हिकिड़ो थी वञे हिकिड़ो थी वञे साईं इहो कलाम लाइ ईअं था कयो या कुझु ॿियो आहे चकर अच्छा जलाल चांद ॿुधाए दोहिड़े सां गॾु दोहिड़ो मुंहिंजो पंहिंजो आहे गानो जलाल चांद हा वाह वाह साईं वाह वाह साईं वाह तो महबूब तुंहिंजे माइटनि ओ महबूब तुंहिंजे माइटनि अॼु वठी कुटियो दून दाहूं कयूं मूं दर्द मां दाहूं वाह वाह
दाहू कयूं मूं दर्द मां खूनड़े खूनो जनवरी हुजे या जून थो मोचड़ा खवा तुझी मोहब्बत में वाह वाह जी वाह अच त ॿुधायां तोखे दिलबर वाह जी वाह अच त ॿुधायां तोखे दिलबर मोहब्बत कीअं कबिया मोहब्बत हीअं कबिया मोहब्बत हीअं कबी अच त ॿुधायां तोखे दिलबर मोहब्बत कीअं कबिया मोहब्बत हीअं कबिया मोहब्बत हीअं कबिया अखियूं अखियुनि में पाए भाकुरो अखियूं अखियुनि में पाए भाकुर दिलड़ी यार दिया मोहब्बत हीअं कबिया मोहब्बत हीअं कबी अच त ॿुधायां तोखे दिलबर मोहब्बत कीअं कबिया मोहब्बत हीअं कबिया मोहब्बत हीअं कबी न इहो मिसरो त न अंतरो बुझिया न कम अंतरो साईं हाणे जेको आहे यार सोना हो सांवला चओ जेको तुंहिंजो नसीब पर वाह जो मूंखे ख़बर हाणे पई अॻ में ॿुधाई त मां बि ईअं कयां वाह 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 तव्हां को सिखिया आहियूं अञा तोखे मोहब्बत जी ख़बर कोन्हे सर अञा शागिर्द आहियूं अञा कमु पर सही तव्हां इश्क जी मंज़िल असांजी सिंधी मीडिया जा शाहिद जावेद शेरी तव्हां सिंधी मीडिया जा असांजा शाहिद आहियो साईं मूंखे उस्ताद चयो आहे त इश्क जी मंज़िल अञा अॻिते अञा अॻिते हा अञा अॻिते अलाए न किथे आहे मुड़दे, मां न माना मुड़दे। हिकु पंधु करे करे पेर पिथू थी यार माना अञा न मुड़दे माना सो असां सां गॾु साईं इहे दोस्त आहे कयूं न भाभी ॾिसंदी पियो हूंदी प्रोग्राम अञा मंज़िल अॻिते आहे साईं 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 ऐं गॾो गॾु हाणे असां सां गॾु जेको दोस्त आहे ॿियो रिफ़त सलीम कुरैशी साहब साईं वो थोड़ा सा बता दें कुरैशी कमेटी के हवाले से वो क्या जी कुरैशी कमेटी से अभी शेखुल कुरैश जो है हमारे शाहिद हुसैन कुरैशी भाई जो चेयरमैन है उन्होंने पॉलिटिकल विंग का एक ऐलान किया है 12 रुकनी उसमें मैं भी हूँ मरकज की तरफ से और अब हम जो है सबसे बड़ी न्यूज़ ब्रेक करूंगा आपके तवस्सुस से मैं कि कुरैशी बिरादरी इस दफ़ा इलेक्शन में हिस्सा लेने जा रही है बसों में सफर करने वालों को ऐवानों में पहुंचाना है। वो थोड़ा सा वो साउंड भी लगा देना ब्रेकिंग न्यूज़ का ब्रेकिंग न्यूज़ सर वो ब्रेकिंग न्यूज़ का साउंड होना कि चाहिए बसों में सफर करने वालों को ऐवानों तक लेके जाएगी पढ़ी लिखी कौम को क्योंकि इस टाइम बसों में सफर करने वाले और दुख दर्द समझने वाले आम आदमी का उसकी जरूरत है कौम को ना इमरान खान ना नवाज शरीफ ना जरदारी कोई नहीं चाहिए अब वो शख्स चाहिए और वो लोग चाहिए जिन्हें एहसास हो अपने लोगों का। सही बात है हमें मुतवस्सित तबके से लोगों को असेंबलियों में ले जाना पड़ेगा सही सही तो शायद पाकिस्तान का कुछ भला होगा वरना सही। पाकिस्तान डूबता जा रहा है सही सही तो इसको बचाना है सही सही तो जजेस जर्नलिस्ट अच्छे लोगों की जरूरत है जी डॉक्टर्स इन लोगों को आगे आना पड़ेगा ऐसे लोग चाहिए आपको ऐसे ऐसे लोग चाहिए आप जैसे लोग चाहिए सर, नहीं जजेस जर्नलिस्ट ऐसे लोग नहीं चाहिए, आप जैसे लोग चाहिए। जर्नलिस्ट आर्मी से भी लोग चाहिए जी मगर सब अपना एहतसाब करके आए ना। सही सही मोहब्बत की कभी आपने मोहब्बत चीज ही ऐसी हो ही जाती है हो ही जाती है खुद ब खुद हो जाती है चीज़ ऐसी है। मेरी मोहब्बत की शादी है अल्लाह का शुक्र है अच्छा चल रही है अभी तक अल्लाह का शुक्र है मैंने पहली कहा 2 बेटे माशाल्लाह मोहब्बत की शादियाँ कम चलती हैं इसलिए ज़्यादा पूछ रहे हैं। मेरी कामयाब मोहब्बत ही मिल भी गई शादी भी हो गई और अल्लाह का शुक्र है सही सही कब की थी मोहब्बत 16 साल पहले पुराना मॉडल है ये पुराना मॉडल अब इरादा है सही नहीं सर मेरे पास जो मॉडल है वो अभी भी 0 मीटर जैसा है। अच्छा मोहब्बत के बाद भी मोहब्बत होती है कभी कभी ये होता है अक्सर ये लोग करते हैं दोबारा मोहब्बत नहीं हुई उन्हीं से हुई है दोबारा भी उन्हीं से क्या बात है बच्चे 2 हैं बच्चे 2 बेटे बच्चे वैसे ही 2 ही असर अच्छे रसूख है जी बच्चे 2 ही अच्छे 2 ही अच्छे अपने बच्चों को पोलियो के 2 कतरे जरूर जरूर खिलाइएगा ये हमारा अब तो कोरोना के खतरे जरूर से लगवाइएगा 2 क्योंकि इससे फ्यूचर सेव होता है फ्यूचर पे होता है। और क्या एक्टिविटीज होती हैं आपकी क्या बस करते हैं? इसके अलावा प्रॉपर्टी से रिलेटेड मेरा काम है अच्छा स्कीम 33 डील करता हूँ मैं और 45 अच्छा। सुपर हाईवे की तरफ सही सही और बहरिया वगैरह जो है ये देख रहा हूँ मैं सही 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 प्रॉपर्टी के हवाले से बाकी पीस के इदारे में देख रहा हूँ और शेखुल कुरैश से इस टाइम जो है हम इलेक्शन में जो है काउंसिलर नाजिम लेवल पे अभी तो अच्छा। आ रहे हैं हम
सही। मगर हमारा इरादा यही है, मजाक से हटके, कि बसों वाले लोगों को जो है ना ऐवानों में पहुंचाना है। सर, सही। और वो जब तक नहीं पहुंचेंगे तो आप लोगों का मसला हल नहीं ये होंगे। कोई मसला ही नहीं सर, अभी लेके जाएं उनको। सर ऐसे कैसे ले जाए, आवाम ने भेजना है ना। अच्छा, चलिए, और उन ठीक है। कुव्वतों ने बर्दाश्त करना है। चलें, ठीक ये है सर। देखना है उन कुव्वतों ये ने। वैसे नेक तमन्नाएं, नेक ख्वाहिशें, दुआएं आपके साथ हैं हमारी। बहुत शुक्रिया। इंशाल्लाह हम आपको सपोर्ट करेंगे। हमारे साथ बहुत अच्छे गुलकार हमारे साथ हैं, उनको सुन लेते हैं दोबारा से। अब्दुल खालिक भट्टी साहब हैं, माशाल्लाह ॾाढो सुठो ॻायो पहिरियों कलाम में, तव्हां तारीफ़ रहिजी वई, यकीन पुछो त माना मज़ो अची वियो, रूह माना जेको आहे सो गरमाए छॾियो, तव्हां मन मस्तु थी वियासीं। हाणे कहिड़ो ज़बरदस्त कलाम ॿुधाईंदो? हींअर साजिद मंगीअ जो कलाम आहे, अच्छा तमामु बहितरीनु पोइट्री आहे। साईं, वाह वाह पेश कयो, कयो। वाह वाह कयो साईं, वाह वाह कयो। दोस्त सदाए सबको बेली जानी जबानी आहे आसानी कम पवे त कल पवे कंहिं ॻाल्हि तां रुठो ही मूंखे ॿुधाए प्यारा कंहिं ॻाल्हि तां रुठो ही मूंखे ॿुधाए प्यारा छो मुंहुं नथो ॾेखारी मुंहिंजे साह जा सहारा कंहिं ॻाल्हि तां रुठो ही मूंखे ॿुधाए प्यारा वेठो वञी तूं आहीं मूंखे विसारे जानी मुंहं में रखी थो कावड़े कुल्फत जिया निशानी आहियां मिठा मां तुंहिंजो भलियार कर किनारा कंहिं ॻाल्हि तां रुठो ही मूंखे ॿुधाए प्यारा तुंहिंजो हसीन चेहरो तुंहिंजो हसीन ॻाल्हियूं तुंहिंजो हसीन चेहरो तुंहिंजो हसीन ॻाल्हियूं नंढपिण जो प्यार तोसां कीअं भला विसारियूं तुंहिंजी जुदाईअ में मां वेठो ॻणिया सितारा कंहिं ॻाल्हि तां रुठो ही मूंखे ॿुधाए प्यारा छो मुंहुं नथो ॾेखारी मुंहिंजे साह जा सहारा कंहिं ॻाल्हि तां रुठो ही मूंखे ॿुधाए प्यारा साजिद ही सूर पंहिंजा कंहिंखे नथो ॿुधाए साजिद ही सूर पंहिंजा कंहिंखे नथो ॿुधाए मजबूर
खे मिलण जी सिकरोज़ थी सताए हे करे हलिया मूडे नामे पिरी खुदारा कंहिं ॻाल्हि तार ठोही मूंखे ॿुधाए प्यारा छो मुंहुं नथो ॾेखारी मुंहिंजे साह जा सहारा कंहिं ॻाल्हि तार ठोही मूंखे ॿुधाए प्यारा मूंखे ॿुधाए प्यारा मूंखे ॿुधाए प्यारा। वाह साईं वाह, कंहिं ॻाल्हि तव्हां रुठो आहे। रुठलनि खे चवंदासीं त परची पोइ एतिरी बि जेका आहे नाराज़गी सुठी न आहे, कावड़ सुठी न आहे जो तव्हांखे परचाइण वारो वरी पाण रुसी वञे, पोइ मसइलो थी वेंदो। हा साईं, वठो था हिकु शॉर्ट ब्रेक। हा साईं, किथे न तव्हांखे मैं वञिजो। ब्रेक वठंदी ब्रेक खां पोइ मोटी था अचूं, न त वरी हादसो थी सघे थो साईं, ट्रैफिक माना तेज़ आहे। ॾाढो सख़्तु आहे। वठो था हिकु शॉर्ट ब्रेक, किथे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। भलीकार भलीकार हिकु भेरो वरी भलीकार। भलीकार खां पोइ वरी हाणे कहिड़े महिमान खां सवाल कंदव? मुनवर साईं शख़्सियत तव्हां मूंखां माना मुतासिर थी विया तव्हां। जी मुनवर जी मूंखे ॿुधाइजो हिन फील्ड में तव्हांखे सभिनी खां वधीक न मतिलबु कहिड़ी शइ, कहिड़ी ख़्वाहिश आहे तव्हांजी जेका पूरी न थी आहे? वॾी का ख़्वाहिश हुजे न? वॾी का ख़्वाहिश जेकी पूरी न थी आहे। ख़्वाहिशूं त इंसान घणियूं ॾियूं वाह, पूरी थियनि कुझु तक़रीबन पूरी थी वियूं तव्हांजो ख़बर आहे। ख्वाहिश तो ऐसी ख्वाहिश, हर ख्वाहिश पे दम निकले। हाँ बहुत निकले मेरे अरमा मगर फिर भी कम निकले। असांजो जेको ख्वाहिश जो मक़सदु आहे त हिन फील्ड जे हवाले सां त प्रोजेक्ट त कया आहिनि, पर माना चाहियां थो त सिंधी मीडिया जे हवाले सां प्रोजेक्ट को अहिड़ो कयूं जेको असांजे लाइ, असांजी सिंधी ज़बान जे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ हुजे। माण्हू ॻोल्हींदा वठनि यार, भाउ कहिड़ो डायरेक्टर आहे, हुन मिलो न डायरेक्टर सां गॾु ॿी बि टीम आहे, ज़ाहिर आहे कैमरामैन सां रिलेटिव हूंदो, एडिटर रिलेटिव हूंदो ऐं आर्टिस्ट रिलेटिव हूंदो, त अहिड़ो कमु कयूं जेको असांजी सिंधी मीडिया जो हिकिड़ो, जीअं सिंधी ज़बान में चवंदा आहियूं त असांजो आइडिया आहे कोई यूनिक क़िस्म जो को ज़हन में त यार हीअं थियणु खपे? आइडिया आहिनि खपे, माना हीअ ॿुधायो नथा मां चोरी थी वञनि। उहो पाण वेंदासीं पर खां वधि चोरी वाक़ई थी वञे, चोर घणा आहिनि हिते। इहा वॾी ख़्वाहिश का नंढी ख़्वाहिश? नंढियूं ख़्वाहिशूं रोज़ रोज़ थियनि थियूं, वरी पूरियूं थियनि हाणे का थियूं। ख़्वाहिश जल्दी ॿुधायो, छा खाईंदो तव्हां? हलवा पूरी घुरायूं तव्हां लाइ, माना पराठो घुरायूं, चांहि घुरायूं, छोला खाईंदो, अंडो ब्रेड, छा जेको तव्हांजी दिलि नंढी ख़्वाहिश तव्हांजी? जेकी नंढियूं ख़्वाहिशूं तव्हां पूरियूं करे सघो तव्हां भली कराइजो। वाह साईं वाह। साईं इहो वाइदे अबा अबा माशाल्लाह, इहो एतिरी त उमिरि न हुई साईं तव्हां अबा वाह चओ। इहो मूंखे ॿुधायो त तव्हां ॾाढा सुठा संजीदा पे अची सघो पिया टीवी स्क्रीन ते, तव्हां इहो कॉमेडी जो स्टाइल या कॉमेडियन छो थी वियो? इहो नंढपण खां शरारती हुयो, मज़ाक़ूं कंदा हुयो, बींड हणी माण्हू खे भॼी वेंदा हुयो, छा कंदा हुयो? न नेचर ते बि हूंदो आहे, असल में नेचुरल बचपन खां वठी कॉमेडी हरकतूं कंदा हुयो नंढपण थींदी, नेचर थींदी आहे न, कंहिंजी सीरियस हूंदो आहे को नेचुरल कॉमेडी। असां नेचुरल कॉमेडी हुया शुरू खां वठी, कॉमेडी सां मुंहिंजो लॻाव। माना चवंदा माना वाल साहब तव्हांखे माण्हू चवंदा तव्हां पुटु मुश्किल आहे दफ़ा ईअं चयो? ईअं कोन चयो, इहो तव्हांजो वरी नज़रियो ॿियो आहे कुझु। पर ॻाल्हि इहा आहे, स्कूल जे ज़माने खां वठी हिकिड़ो शौक़ु जो रहियो न त कॉमेडी कैरेक्टर मूंखे मिलिया, कॉमेडी कैरेक्टर रिगो बि हुयुमि, सनड़ो बि हुयुमि, त हीरो जो कैरेक्टर जजे कोन पियो। छो साईं? हाणे अमिताभ बच्चन रिगो हुयो, असां वांगुरु न, जीअं बचपन में मां हुयुमि न सलीम सफ़ा, हीअं उहो त साईं माना माना भारतीय फिल्म इंडस्ट्री में सभ खां वॾे क़दार माण्हू हीरो आहे। हा, ऐं मां इंच वॾो आहियां, वॾो आहियां, मूंखे त वधीक दर्जो मिलिया, पर मूंखे अञा बि घटि, न त हीरो जो कैरेक्टर करायो न मूंखे। अमिताभ बच्चन जो 6 फुट 2 इंच आहे, मुंहिंजो 6 फुट 3 इंच आहे, मां त इंच वधीक हूंदी आहियां, पोइ नाइंसाफ़ी न आहे। सही सही, न तव्हांजो नकु थोरो हुन खां वॾो आहे। नक बि वॾो आहे, ॾिसो नक बि हुन खां वॾो आहे, त इन जे हवाले सां वात बि थोरो बाक़ी कहिड़ी गुंजाइश आहे, छा रहिजी वञे? कन तव्हांजा पूरा आहिनि बाक़ी?
अञे न हा ॿई कन पूरा हंदा साईं इन पासे न आया कॉमेडी तरफ़ आया त बसि इहो ई शौक़ु हुयो वाह, कॉमेडी इन में खे जेका कॉमेडी कॾहिं कयोसीं, ऐं मां एक्स्ट्रा ॿिया करेक्टर संजीदा करेक्टर बि कया आहिनि इलाही सारा सही। ऐं सुठा निभाया आहिनि डायरेक्टरनि जी ऐं संजीदा तव्हांखे माना ईअं कीअं मूंखे लॻे नथो त तव्हां माना इहे कीअं कंदव उहो माना तव्हां आयो ई माना ईअं लॻो था त माना खिलाए वठंदव संजीदगीअ में बि न न ईअं न आहे ईअं माना ईअं न आहे अहिड़ो माना करेक्टर बाक़ी जेको ॾिसंदड़ माण्हू ॾिसे थो हा। जे कंटिन्यू जेका हुनखे ख़्याली हूंदो आहे त ज़ाहिर खिलाईंदो उहो मूंखे ॾिसण खां अॻु पोइ मिसाल जी तव्हां ॾिठो या कंहिं त अॻ में वाछा हिते लॻी वेंदो पोइ उहो न थींदो मतिलबु पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त जेकॾहिं संजीदा करेक्टर तव्हां मूंखे जुमिला ॾींदव उहे त मां ईअं कयो बि आहे स्टेज ते बि कयो आहे जो माण्हू रोवारिया आहिनि सही बाक़ाइदा। सही हाणे को स्टेज अहिड़ो ते। अहिड़ो को मुनर शाह साहिब खे रोआरे ॾेखारियो बुख पदाली हाणे बेरोज़गारी। अॻ में तो अॻ घर में में ॾुख खाइण लाइ ॾोलापा कुझु माण्हुनि खे थोरा ॾाढा आहिनि ॻाल्हि अञा बि हिते मां रोआया माण्हुनि खे साईं घर में खाइण लाइ कुझु कोन्हे टिनीअ खां वठी जेको आहे तो बुख ते आहे तव्हां सीरियस आहियो न तंहिंखे जेतिरो सही सघे मुंहिंजी हेल्प कयो इहो चओ छो जो हालात अहिड़ा आहिनि अॼुकल्ह महांगाई ॾाढी आहे जेकॾहिं इन ते थोरो बि ॻाल्हायूं सभु त तव्हां पाण बि रोई पवंदो इन करे मुंहिंजो मूड न आहे न थोरो माना खिलाइण खे कहिड़ो पेट्रोल महांगो थी वियो आहे चओ त माना मां गाॾी खपाए जहिड़ी आहे माना उहो माना संजीदा हुजे मश्करी न हुजे हुन में न न उहो इन टाइम इहो न आहे साईं बि असां महिमान आहे परे खां आयो आहे पंधु करे वेठो आहे त मूंखे खिलाइण बजाए मूंखे रोआरे थो मोकिलियो तव्हांजी गिला थींदी तव्हांजी गिला थींदी त महिमाननि खे रोआरे मोकिलियो था साईं मां चयो त ही माना खिलाईंदो कंहिं न कंहिं ॻाल्हि में आख़िर में खिलाए थो साईं मैं कॉमेडियुनि खां तव्हां सीरियस करायो इहो माना हिकिड़ो न मां दुकाए नथो थी वेंदो आहे सही तव्हां बि साईं अदाकारी बि कंदा आहियो कंदो हुयुसि हा छो छॾी भला बनाई तव्हां बि त सुठा बि लॻो था लुक वाइज़ बि ॾाढा ज़बरदस्त आहियो तव्हांजा जहिड़ा शेपर हिकिड़ा मुनीर पठाण आया ॿियो तव्हांजा माना अहिड़े क़िस्म जा शेपर आहिनि शो में बि चयो शो में चयो न तव्हां लाइ चयो मूं ईअं चयो न पठान साहब वेठो ऐं मुनीर पठाण लाइ चयो तव्हांजे लाइ बि चयो ईअं यादि कयो हा चयो हूंदो छो त अहिड़े क़िस्म जा शेपर न कुझु माना साईं जा शेपर ॾाढा भला ॿियो मुनीर पठाण जा टियों साईं ख़ुर्शीद शाह जा टई शेपर भला साईं हा हा आहिनि त असुली न साईं असल में हर फेस जी पंहिंजी डिमांड हूंदी आहे न हा साईं जो हर कंहिंजे चेहरे ते अलॻि गेटअप बि सुठो लॻंदो जीअं साईं वेठो आहे साईं जे साईं चेहरे ते पंहिंजो इहो शेपर getup आहे। सुठो थो लॻे हा। साईं चेहरे ते हा ऐं मां बि विच में ॾाढी मुछां बि कोड़ा हुयूं त मूंखे माण्हू चवनि पिया यार मां ईअं लॻे थो ॼण जोहर चौरंगी ते बीठा ताड़ी वारो पोइ मां हिन जे लाइ वरी पोइ मुछूं रखी छॾियूं साॻियूं तव्हां त बिजली पिया लॻो न महिल सफ़ाई चवनि पिया ॼाण करंट आयो हा बाक़ाइदा तॾहिं चई जोर चोरिंग अच्छा भला इहो शेपरनि खे माना ईअं चोटीदार शेपर करणो छा माना को आहे को हलो त असां बि अहिड़ा शेपर रखूं ॾाढी ख़्वाहिश हूंदी आहे पर रखी न सघंदा आहियूं रखंदा आहियो तव्हांखे माना कमु मजबूरी आहे नथा रखी सघो बाक़ी हिन छा हिन जी का ख़ासि जेका ट्रीटमेंट हूंदी आहे राति जो माना हिनखे ॿधी सुम्हंदा आहियूं या तेल बि लॻाईंदा आहियूं मज़ाक थो दिलि में न करियो पुछा कयो न साईं हिन में दिलि में न करियो मज़ाक कंदो न, दिलि में न करियो छो त खिल पोइ प्रोग्राम आहे हा बिल्कुलु असां माना नाज़रीन खिलाइण लाइ हिते पर पहुता एॾा न आहिनि जो ॿधी न कॾहिं कॾहिं चोटीअ खे मां ॾिठो पियो हुन सैलून ते त बाक़ाइदा हुनखे माना ईअं धागे सां ईअं समोइनि पिया ईअं चोटीअ खे मां चयो यार माना को तरतीब का आहे का शायदि न न ॾाढा साईं ठाहियो। साईं साईं अपने शेपर पुछी 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 नथा पुछी सर ये आपकी मूंछों का क्या राज है सर इतने मोहब्बत है लोगों की ये मूंछों में भी मोहब्बत है किसकी मोहब्बत है सर ये लोगों की सर आवाम की कहते मेरे को अच्छी लगती है तो मैंने बढ़ा ली अच्छा नहीं वैसे अच्छी लगती हैं आप पे थैंक यू वाह कब से बढ़ाई हुई है ये शुरू से यही बढ़ाई हुई तो शुरू से बढ़ाई हुई है इतनी बड़ी हुई है कटवाते रहते अच्छा साईं हिकिड़ो ड्रामो ॾिठो मां हाणे चयो साईं असां पाण हिकु फील्ड जा हिक ॿिए खे चई सघूं था बाक़ी मां काॾे ॻाल्हाए नथो सघां हाँ त हिकिड़ो कॉमेडी कैरेक्टर हो जो सदको अञा ॿियो कुझु न कयईं छह पर चुप पिया त उतां कंहिं फील कयो त यार छह पर का अहिड़ी सुठी शइ जो माण्हू चुपनि था उनखे इहो जुमिलो हुयो खान आदम ड्रामो शेपरनि जो हिकिड़ो फ़ाइदो इहो पियो आहे साईं तव्हां जेके चांहि में पियो था काशे हुन में किरयल आहे मख बख त शेपर छाणी आहे ग़रीब गुरुब माना इन ख़र्च खां बची थो पए माना मां हिकु पती जेकॾहिं आख़िर में बचे थी त उहो शेपर हुनखे रोके थो शेपर छाणी आहे वासई छाणी आहे शेपर छाणी बि तव्हां नथा चई सघो आहे पर ॾिसी माण्हू छाणे पीए थो अक्सर कॾहिं पीअंदे बि का शइ किरी तव्हां बि ॾिसंदव न आख़िर में का बि शइ खाईंदो शेपरनि खे लॻल हूंदी उहा शेपर आहे परेशान थी वियो आहे साईं जो सुभाणे कटवाए तव्हां पाण जेके शेपर रखिया घणे अरसे ताईं रखिया हुया अॻे में के मां
रखिया ई कोन न रखिया मां न रखियासीं तव्हां माना शेपरनि जो पार नथा खणी सघो अॻे वज़न थोरो आहे पोइ ज़िंदगी जा पार पिया कदर जो बार थोरो आहे अॻे तव्हांजे वज़न खां हींअर बि तक़रीबन सिहत साॻी आहे पर मुंहिंजो वज़न तव्हांखां तक़रीबन 10 किलो वधीक हूंदो छॾे करे मां थोरी लंबाई वधीक आहे घणियूं मानियूं खाईंदा आहियो जे माना जेतिरी ॿुधायो ओतिरी पुॼाए वेंदे न घटि पुॼाए न वठंदो न मां सैलानी वारनि खे तव्हांजो नालो लिखाए ॾिनो हलो हाणे रस्ते में चवंदोमांव हे जेको आहे वाइदो घणी मानी खाईंदो आहे साईं घणा माना जेको आहे डोल्फिन जेतिरो गोश्त खाए थी ओतिरो हा बसि तक़रीबन ईअं न हा घणा वेला बवेला वाह वाह अच्छा सेट ते जॾहिं वेंदा आहियो त उते बुख लॻे त उते ई मानी जो तमामु या भाॼी ॿधी ॾींदी आहे मानी घर ई मानी इलाही माण्हू खाईंदा असां ॿुधायूं था ॾिसो तव्हांखे ख़बर आहे न छो जो असां बेसिकली ॿाहिराड़ी जे माण्हू जॾहिं पढ़ंदा हुआसीं त मानी ॾेई छॾींदा हा हा अॼु ताईं असां सां माना पंहिंजी मानी साणूं हाणे मां ॾिसी आयुमि असल में उहो तव्हां जेके रखी आयो मानी अनवर शाह खाए पियो मां त हीअ कीअं भला चई रखी हो अॼु सवेर वेंदो घर मां सम्झां थो इन करे मानी मां मानी माना गॾु ई आहे गॾु आहे असां इहा गॾु आहे न वाह, वाह, इहा सकाफ़त आहे तव्हांजी सही, असांजी सही। बचपन नथा विसारियूं जॾहिं पुराणियूं यादूं साण ॿाहिरि किथे वेंदा आहियो शूट वूट ते त मानी उते त ज़ाहिर घर ई न खणी ईंदा उते ॿियूं के ख़ासि शयूं के कमड़े या घरवारी काए ॾेई छॾींदी आहे सुरमो उते पाइजांइ बाबा हीअ शइ जेको आहे त पाउडर बि खयूं वञो कहिड़ियूं शयूं बि खणी ईंदा आहियो? सिर्फ़ु मानी बि न असुल तवो देगड़ो बि साण हुजे अटो कचो साण हुजे मानी रखी वरी पारूसी थी वञे न चए थो उते सभु कुझु खणी ईंदा आहियूं तओ बि खणी ईंदा आहियूं अटो कचो खणी ईंदा आहियूं उते पचाईंदा आहियूं तए जी हिते ग़लति माना न आहे तओ हुजे त उते माना नहीं माना एहतियात ऐं उते माचिस न मिले त पोइ जी तव्हांजी माचिस जो न मिले त पोइ ॿाहिरि माचिस न मिले त कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदासीं त पाण ई काथे काथे ॿाहिरि लॻी पए सुठो कलाम ॿुधूं था पोइ वरी इन जी खिल भोगे कंटिन्यू रखूं था सही। साईं अब्दुल ख़ालिक साहिबु हाणे छा ॿुधाईंदो हाणे बशीर पंवर जी हिकिड़ी शाइरी आहे वाह वाह पेश ख़िदमत आहे साईं ॿुधायो माण्हू
अमोर माण्हू अमोर माण्हू अमोर माण्हू अमोर साईं साईं इहो माण्हू मोर चयो या माण्हू बोर चयो मोर ये जबाती धीअन जहिड़ा पुट है न साईं जेका जे माण्हू मोर यका हेठि कंधु करे ॻाए हेॾे ॾिठे हेॾे न्याणी वेठी हेॾे न त कीअं माण्हू मथां ग़लति सम्झे हा न भलो माण्हू आहे साईं सो माण्हू आहे मोर सो हाणे दिया प्रोग्राम खे सोर ऐं ब्रेक ते कर गोर वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक किथे न वञिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध बलिकार बलिकार हिकु भेरो वरी बलिकार वाह 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 भलीकार खां पोइ मूंखे लॻे थो वरी तव्हां मुनवर शाह खां सवाल कंदव ईअं न जी मुनवर जी तव्हां मूंखे ॿुधायो तव्हांजा मीडिया में मतिलबु केरु फेवरेट एक्टर आहे या पसंदीदा मेल शख़्सियत या आहे? फीमेल वो सब सुठा आहिनि माशाल्लाह असां सिंधी आर्टिस्ट पर मुंहिंजो फेवरेट एक्टर जेको आहे सो गुलाब चंद जो साहिबु आहे अच्छा ऐं साईं हाणे गुज़ारियो उहो ॿुधे न ॿुधे हाणे ख़ुशी थिए न थिए को भली ज़िंदा आहे कंहिं ॿुधायो त आर्टिस्ट ज़िंदा हूंदो आहे हा पोइ इहा बि ॻाल्हि भली कई तव्हां हा। पर कंहिं जीअरे खे माण्हू ॾियो जीअरनि मां केरु आहे ख़ुदि जी ख़ुशि थिए सभु सुठा आहिनि आर्टिस्ट ईअं न तो को प्यालो करे जे इहो पसंदीदा हुयो न अॼुकल्ह ई तोरियो भला हाणोकी तोरियो सलाहुद्दीन दुनिया साहिबु अच्छा वाह वाह ज़बरदस्त ॿियो 2 नंबर 3 नंबर पुछा कयूं न साईं 3 कैटेगरियूं आहिनि न तमामु सुठा आहियो असां साईं असां मेज़बान आहियूं अदाकार था पुछा कयूं न हर लिहाज़ खां सुठा आहियो माशाल्लाह मां त खे बि चई छॾियो ख़ुशि थींदो न इहा वरी जेको आहे मुनाफ़िकी दीदी असां मुरीद आहियूं न बाबा इहा मुरीद आहियूं माशाल्लाह, सुठो इंसान आहे असल में आर्टिस्ट सां गॾु करे दोस्त जे हवाले सां सुठो इंसान हुअणु लाज़मी आहे शायदि ॾाढो सुठो इंसान आहे माशाल्लाह माना सुठो ज़बरदस्त मुंहिंजो पसंदीदा माना एक्टर कॉमेडियन दोस्त बि आहे मुंहिंजो हुन सुठो हा ऐं हिक ॿिए खे असां सपोर्ट बि कंदा आहियूं न माशाल्लाह ईअं न साईं महिरबानी सर महिरबानी लख कुर्ब ऐं मां बि तव्हांजो फैन आहियां चवंदा आहिनि न गिव एंड टेक जो दौरु आहे हा साईं पर तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां इहो शेर ॿुधो आहे तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो हक़ीक़त सनम आहे आहियां हक़ीक़त आहे तव्हांजी शाइरी माशाल्लाह कमाल जी आहे हा तव्हां सम्झ त हाणे साईं ब्रेक थोरो वॾो कजो तारीफ़ मुंहिंजी शुरू थी वई आहे हा हिकिड़ा इंडियन मां चवां त अॼु जे दौर जो शेख अयाज़ साईं ईअं न कयो इहा साईं प्रोग्राम थोरो कट कजो साईं इहा थोरी वधीक थिए बेइज़ती फील थी थिए मूंखे पंहिंजी छो त मां एतिरी साईं ईअं माना जेके इहे तव्हां रुमाल वेड़े करे हौसलो तव्हां शेख अयाज़ जा परस्तार मूंखे न पाता तव्हां चुप करे वियो आहे न पोइ बि थी त पाण को इहा ॻाल्हि तव्हांखे मूंखे ख़ौफ़ थो थिए नाक़िद में तव्हांजी शाइरी कमाल जी आहे ॾाढी बहितरीन शाइरी आहे हिन दौर में नौजवाननि में सुठो चई सघो था बाक़ी नौजवान। उन्हनि जे तमामु लाइ बहितरीन। पहुचण में वॾो टाइम लॻंदो ऐं नथा थी सघूं इहो पॉसिबल तव्हां बि नौजवान हो न तॾहिं त चवां थो त तव्हांजी मंज़िल अञा बि अॻिते अञा बि थी अॻिते सघूं था सुठो हिकिड़ो प्रोग्राम था कयूं पाण हा ॾाढो ज़बरदस्त अचे पियो पंहिंजो मूंखे त ख़बर आहे तव्हांखे बि ख़बर आहे नाज़रीन खे ॿुधायो न छा हूंदो हुन में छा प्रोग्राम आहे कीअं आहे प्रोग्राम सेम बटाक शो अॻ में हली चुको आहे ऐं बटाक शो खे जे वरी ॾिसी कजे त उहो लूज़ टॉक मोइन अख्तर ऐं अनवर मक़सूद साहब जो प्रोग्राम हलंदो उन खां ई पोइ काफ़ी प्रोग्राम थिया आहिनि अहिड़े बटाक क़िस्म जा शो हलंदा इन रहिया। नाले सां इलाही प्रोग्राम थिया आहिनि हाणे जेको थींदो असांजो इनशाअल्लाह ताला ऐं अॻ में बि ॿ टे चकर असां अहिड़े टाइप जो प्रोग्राम करे चुका आहियूं पर हिन में थो इनशाअल्लाह लॻाव सां दिलि सां कमु कबो ऐं तव्हांजी असांजी पाण में फ्रीक्वेंसी बि मिलंदी आहे त कोशिशि कबी त इनशाअल्लाह सुठे खां सुठो प्रोग्राम कजे सही पोइ हाणे अॻिते के ॾिसण वारा आहिनि उहे ॿुधाए सघंदा साईं, त असां प्रोग्राम पंहिंजी जो सेट- कोशिशुनि में केतिरो ताईं कामयाबु था प्रोग्राम जो सेट बि तयारु आहे सेट बि तव्हां तयारु आहे महिमान आहियो प्रोग्राम में तव्हां बि तयारु आहियो मां मेज़बान बि तयारु आहियां बसि प्रोग्राम में माना इन जे करे स्टार्ट था कयूं असांखे डायरेक्टर नथो मिले डायरेक्टर नथो मिले सुठो डायरेक्टर नथो मिले डायरेक्टर खोड़नि सुठो डायरेक्टर नथो मिले हाणे अॻिते ॾिसिजे थी सुठो डायरेक्टर कहिड़ो थो मिले असां वटि हिकिड़ो ई सुठो डायरेक्टर आहे ज़फर जसकाणी बसि मजबूरी आहे। पोइ मिली वेंदो ॿियो को आहे न साईं छा कयूं ॿियो को हुजे त खणी ईअं ज़फर मेहनती आहे हा माशाल्लाह असां त अॻ में बि माना चाचो चाची इन कराची ऐं हेलो हवाली इन में माना डायरेक्टर असां थोरो चेंज थींदा रहिया जंहिंमें असां सां अज़हर जोखियो साहिब बि सही। हुयो ही यार बि असां सां सही सही मुंहिंजे हिसाब सां प्रोग्राम में तव्हां मुंहिंजे लाइ सही आहियो माना मदे मुक़ाबिल जेको आहे साम्हूं माण्हू ॾाढा फिट आहियो ॾाढा ज़बरदस्त आहियो वॾी तव्हांखे मां वणां थो त ॿुधायो न त चेंज कयूं मेज़बान खे न
अञा प्रोग्राम शुरू न थियो आहे। तव्हां साईं मेन तव्हां आहियो, मेज़बान आहियो न। हा भई। महिमान त ईंदा वेंदा आहिनि, मेज़बान तव्हां आहियो, तव्हां चेंज करे सघो था, मां तो कीअं चेंज करे साईं तव्हां वाहिद महिमान आहियो, नालो बि तव्हांजो वाहिद आहे, तव्हां सदाईं उहो ई हूंदो, तव्हांजा गेटअप्स चेंज हूंदा। इंशाल्लाह कोशिशि कबी ऐं मज़ो ईंदो तव्हां सां गॾु प्रोग्राम। सही, कुझु सिंधी जा इशूज़ ते बि ॻाल्हाईंदासीं, मज़ाक में, सिंधी जा इशूज़ खे मज़ाक में खणी ईंदासीं, त जीअं माण्हू थींदो ई न आहे ख़ुशि थियनि, छो त गुट ॿूसट वारो माहौल आहे, माण्हुनि खे खिलाइणु ज़रूरी आहे, माण्हुनि खे परेशानियुनि खां छुटकारो मिलंदो, माण्हू असांजो प्रोग्राम ॾिसंदा, सम्झो था ॾिसंदा। इंशाल्लाह ॾिसंदा, इंशाल्लाह ॾिसंदा। डायलॉग न आहे, पूज़त खान फ़ैसिला ई कंदो आहे, पर उहो चटी पवंदी आहे पूज़त खान ते, जेकॾहिं अॻियों नथो भरे त हुनखे शौक़ु हूंदो आहे त माना मां वॾेरो थियां। असल में हक़ीक़त ईअं आहे त पैसो जे वटि मिल्कियत शइ अहिड़ी आहे त जॾहिं कंहिं वटि पैसो अची वञे थो, पैसे खां पोइ माण्हुनि जी ख़्वाहिश आहे त कुझु वधनि थियूं, कोई माण्हू चवंदो आहे त 4 माण्हू मुंहिंजी कढ हुजनि, 5-8 माण्हू, मां फ़ैसिला बि कयां, फ़ैसिला कयां, इहो समूह वटि अचनि त पूज़त खान जो प्रोग्राम करे छॾियो, पैसा मां पाण ॾींदुमि, उहो उन खे मतिलबु मां ज़ाहिर कयो आहे। शौक़ीन जेके फ़ैसिलो शौक़ीन जेके नवां वॾेरा थियनि था, उन जे हवाले सां पूज़त खान। सही सही, तव्हां सच में जेकॾहिं पूज़त खान हुजो आहे त कीअं फील कयो आहे? पोइ बि सुठो फील कयां, छो जो नेगेटिव न पॉज़िटिव करेक्टर आहे, एतिरो अलाह ॾिए त मां चटियूं भरे ॾियां सभिनी खे। नालो तव्हांजो पूज़त खान सही हुयो, कॾहिं ॿियो को रखो आहे? नालो त कॉमेडी आहे, कॉमेडी कॉमेडी हवाले सां। ज़फ़र चवे थो घणी कचहरी थी वई आहे, बाक़ी कचहरी जेको आहे आफेयर बि करे सघो था, वाहिद काॾे बि न ईंदो, हिते ई आहे। हलो सही आहे साईं, वॾी महिरबानी, लख थोरा खिल पोइ माफ़ कजो, मज़ाक कंदा आहियूं, तव्हां ॿाहिरि सां हुजत में। साईं शाह साहिबु, तव्हां सां थोरी हुजत कईसीं, मज़ाक मस्ती कईसीं, का ॻाल्हि बुरी लगी हुजे त माज़रत ख़्वाहियां, ऐं नाज़रीन खे बि का ॻाल्हि बुरी लगी हुजे त माज़रत ख़्वाहियूं। सर बहुत शुक्रिया सर, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। कुरैशी साहब, इंशाल्लाह कभी दोबारा मुलाकात हुई तो आपसे तफसीली गुफ्तगू होगी। साईं खालिक साहब, तव्हांजी बड़ी मेहरबानी। एक छोटा सा पैगाम कि इतवार को जनरल वर्कर इजलास रखा है कुरैशी बिरादरी का, तो सबसे शिरकत की दरख्वास्त है और आप भी दुआ कीजिएगा कि इस प्रोग्राम में कामयाब हो हम, जनरल वर्कर इजलास में कामयाब करे। साईं खालिक साहब, आख़िर में तव्हां खां सुठो हिकिड़ो कलाम अञा ॿुधांदासीं। मोहरम साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, उबदार साईं तव्हांजा लख तोरा, ऐं गुलाम अब्बास साहिबु जेको पेड़ ते असां सां सहकारी हुयो, उनजी वॾी महिरबानी। आख़िर में वेंदे वेंदे मौजूद महिमाननि खे बि चऊं था, तव्हांखे बि चऊं था, जेके ॾिसो पिया पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो। पाकिस्तान पोलियो जे ख़ात्मे जे वेझो अची चुको आहे, इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, पर पोलियो अञा ताईं असां खां ख़तमु न थी सघी आहे, ख़तमु न करे सघियूं। इहो वायरस अञा हिते मौजूदु आहे, इन वायरस जी पहाड़ पटणी आहे। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो। तव्हांजो ॿारु घर में मौजूदु आहे, निंड में आहे, त उनखे उथारे वठो, बेदार करे वठो, उनजी निंड ख़राबु कयो। फ्यूचर ख़राबु करण खां बहितर आहे त निंड ख़राबु कजे। सो जेकॾहिं ॿाहिरि वियल आहिनि मासी नानी चाची जे घर, त उन्हनि खे टेलीफोन कयो त मुहिम जो स्टार्ट थी चुको आहे, ऐं तव्हां पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा पीआरियो। नओं ॼावल ॿार 5 सालनि ताईं जी आहे उमिरि, उहे ॿार पोलियो जा फुड़ा पी सघनि था, ज़रूरु पीआरियो। पोलियो जे फुड़नि में के बि हराम जुज़ा न आहिनि। इहे ॻाल्हियूं माण्हुनि जे ज़हन में अची वियूं आहिनि त हराम जुज़नि मां ठहियलु आहे, की इहे फुड़ा ईअं ठहियलु आहिनि, पर ईअं का बि ॻाल्हि न आहे। इहे सभु ॻाल्हियूं तव्हां पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾियो। हाणे मौलवी मुफ़्ती ने, उलमा इकराम, डॉक्टर ने, बाशऊर माण्हुनि चई छॾियो आहे त पोलियो जा फुड़ा ॿारनि जी सिहत जे लाइ बहितर आहिनि। तव्हांजो ॿारु मुस्तक़बिल जो मेमार आहे, माज़ूर थी पवंदो त मुस्तक़बिल माज़ूर थी पवंदो, असांजो पाकिस्तान माज़ूर थी पवंदो, ऐं माज़ूर ॿार खां हर को तंगी हूंदो आहे। सो वधीक परेशानी खां बचणु चाहियो था त पंहिंजनि ॿारनि जी केयर कयो, सार संभाल लो। बुनियादी सिहत मर्कज़ वञी ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो। टीम पहुचे थी त उन्हनि खे तव्हां आदुर्भाव कयो, उन्हनि जो उन्हनि सां सहकार कयो, पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो। ऐं हेल्पलाइन जो नंबर बि आहे, तव्हांखे ॿुधाए छॾियूं, तव्हां वधीक मालूमात लाइ त टेलीफोन बि करे सघो था, 1166 ते। हा, 1166 ॾाढो सवलो नंबर आहे। तव्हां हिन ते टेलीफोन कयो ऐं वधीक मालूमात हासिलु कयो। हर ॿार खे हर भेरे पोलियो जा 2 फुड़ा पीआरणु इंतहाई लाज़िम आहे। इरशाद वाह वाह, कम जी ॻाल्हि साईं कई आहे। असांजी ॻाल्हि जेकॾहिं सम्झ में न आई हुजे त साईं जी ॻाल्हि ते अमल कजो। तव्हांजी वॾी महिरबानी, लख तोरा तव्हांजा। इरशाद जागीरानी ऐं दिया ख्वाजा तव्हां खां मोकिलायूं था। पंहिंजो, पंहिंजनि प्यारनि जो, दिलवारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। सो जिए लतीफ़ जिए मिठी ॿोली, पाण सदाईं गॾु। अल्लाह भाई। मूसा न करमी सरवण जी अला तुंहिंजा 2-3 ॾींहं मुंहिंजी मौसम सभु का हुनो घणो थम लुछो घणो थम सठो घणो
थम सठो घणो थम ज़्यानो जानी सठो घणो थम ज़्यान समुद्र मुंहिंजो गवाह थींदो ज़मीन ॾींदी बयानो जानी ज़मीन ॾींदी बयान रुनो घणो थम जमालो लुछी लुछी थो चवां जमालो जली जली थो कयां उजालो लुछी लुछी थो चवां जमालो लुछी लुछी थो चवां जमालो खिली पुछी थो त कीअं हलां थो जीअं हले थो जहानो जानी जीअं हले थो जहान रुनो घणो थम लुछो घणो थम सठो घणो थम ज़्यानो जानी सठो घणो थम ज़्यान हसीन सुहिणे ख़याल वांगे हसीन सुहिणे ख़याल वांगे अज़ीम आही जमाल वांगे हसीन सुहिणे ख़याल वांगे हसीन सुहिणे ख़याल वांगे तॾहिं त तुंहिंजो जमाल जलवो जॾहिं कॾहिं जवानो जानी जॾहिं कॾहिं जवान समुंड मुंहिंजो गवाह थींदो ज़मीन ॾींदी बयानो जानी ज़मीन ॾींदी बयान रुनो घणो थम थधिया में दुके बुखारी सॼी हयाती सिकी गुज़ारी सॼी हयाती सिकी गुज़ारी थधिया में दुके बुखारी सॼी हयाती सिकी गुज़ारी सॼी हयाती सिकी गुज़ारी बच्चे बुढ़े खे यकीन थी वियो अञा बि तोखे गुमानो जानी अञा बि तोखे गुमान रुनो घणो थम लुछो घणो थम सठो घणो थम ज़्यानो जानी सठो घणो थम ज़्यान समुंड मुंहिंजो गवाह थींदो ज़मीन ॾींदी बयानो जानी ज़मीन ॾींदी बयान